बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे जेसीं जियारीम तेसीं हादी रखजां हिज़ में मोहताजी मखलूक जी शल क़ादिर मकारीम अरबी अब्दुल लतीफ़ के हिकु वेलम विसारीम पुरकश प्यारीम भरे जाम जन्नत जो। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह मेहराण। ऐं सुबुह मेहराण प्रोग्राम में हमेशह दिलि जी गहराई सां अवां सभिनीनि ॾिसंदड़नि खे मां भली कार चवंदी आहियां, हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अवां सभिनीनि खे सुबुह मेहराण जी हिन स्क्रीन तां क़बूल पवे। इहा स्क्रीन तव्हांजी पंहिंजी, चैनल अवां जो पंहिंजो, मंच अवां जो पंहिंजो, ऐं प्रोग्राम अवां जो पंहिंजो। हिन प्रोग्राम में अव्हांखे ख़बर आहे त तव्हीं बि शामिलु थी सघंदा आहियो। ॾाढो मूंखे सुठो लॻंदो आहे, टॉपिक सां रिलेटेड ॻाल्हि ॿोल कंदा आहियो, यादि कंदा आहियो, प्रोग्राम ॾिसंदा आहियो। टेलीविज़न ते काफ़ी असांजा साथी प्रोग्राम्स ॾिसी रहिया हूंदा आहिनि। मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स सां गॾोगॾु सुबुह मेहराण प्रोग्राम खे तव्हां यादि करे ऐं टाइमली ॾिसी रहिया हूंदा आहियो। फेसबुक ते पेज मौजूदु आहे मेहराण टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां। प्रोग्राम लाइव अव्हां ताईं पहुचंदो आहे, तव्हां उते प्रोग्राम खे ॾिसो था, तव्हां लाइक कयो था, ऐं उनखां अलावा तव्हां शेयर बि करे सघो था। मुख़्तलिफ़ हिसा प्रोग्राम जा उते रखिया वेंदा आहिनि, उन पेज ते शेयर कया वेंदा आहिनि। उनखां अलावा यूट्यूब जी ज़रूरु ॻाल्हि कंदसि। मेहरान टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां यूट्यूब चैनल मौजूदु आहे। डिफरेंट प्रोग्राम्स तव्हांखे उते मिलंदा। सुबुह मेहराण प्रोग्राम बि उते ही प्रोग्राम लाइव ख़तमु थींदो आहे त उते अपलोड थी वेंदो आहे। तव्हां आसानी सां इहो प्रोग्राम उते बि ॾिसी सघो था। नाज़रीन, सोशल मीडिया जो दौरु ॾाढो ज़बरदस्ती दौरु आहे, जंहिं दौर में असां वटि को बि मसइलो आहे, सियासी हुजे, उहो समाजी हुजे, या असांजो को बि मसइलो जंहिंखे पाण डिस्कस करे सघूं था, त सोशल मीडिया ते पाण डिस्कस कंदा आहियूं। अवेयरनेस जी हमेशह ज़रूरत हूंदी आहे, ऐं इहो पॉसिबल नाहे, इहो मुमकिन नाहे त असां ईअं चऊं त हा हाणे हीउ जेको टॉपिक आहे मख़सूस को टॉपिक ॿुधाए असां चऊं त हाणे हिन सां रिलेटेड माण्हुनि खे हर तरह जी ॼाण मौजूदु आहे। न, ईअं न हूंदो आहे। चवंदा आहिनि त हर सेकेंड खां पोइ दुनिया तब्दील थींदी आहे। हर सेकेंड खां पोइ जॾहिं दुनिया तब्दील थिए थी त असां वटि जेका इंफॉर्मेशन हुजे थी कंहिं बि माण्हूअ वटि, उहा मुकमिल कोन हुजे थी। हमेशह असांखे कुझु नए सिखण जी जेका उहा चाह आहे न, उहा हुजणु घुरिजे। जॾहिं हर सेकेंड खां पोइ दुनिया चेंज थिए थी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांखे उन चेंज खे एक्सेप्ट करिणो आहे, असांखे अॻियां वधिणो आहे। असांखे इहो हाणे जेको आहे न, इन ॻाल्हि खे एक्सेप्ट करिणो पवंदो त असां हर वक़्तु सिखण जी जेका जुस्तजू आहे न, उन में लॻी वञूं। इहा ॻाल्हि मुंहिंजे ख़्याल सां जेके कामयाबु माण्हू आहिनि उन्हनि पंहिंजी ज़िंदगी में अपनाई आहे, उन ॻाल्हि खे सम्झो आहे, तॾहिं त उहे ज़िंदगी में कामयाबु थिया आहिनि। मां अक्सर पलीज साहब जा किताब या मुख़्तलिफ़ असांजा राइटर्स जेके हमेशह ई सुठो लिखंदा आहिनि, या उन्हनि जी जेके वीडियो क्लिप्स आहिनि, मां ॾाढो चाह सां ॾिसंदी आहियां। पलीज साहब हिकिड़ी ॻाल्हि, हिकिड़ी क्लिप में हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी ज़बरदस्त कई त आउं चाहियां थो तव्हांखे दुआ थो ॾियां त तव्हांखे न करार ऐं चैन न अचे। त शुरूअ में ॾिसो, हीअ ॻाल्हि जॾहिं ॿुधूं था त ॾाढो असांखे अजीब लॻे थो, ताजुब थिए थो त करार ऐं चैन न अचे, वॉट डज़ इट मीन। पर ॾाढो फ्लो में ॻाल्हाईंदा आहिनि त उन्हनि चयो जेकॾहिं करार आहे, जेकॾहिं सुकून आहे, त पोइ तव्हां वटि जुस्तजू न आहे, पोइ तव्हां अॻियां वधण जा दॻ नथा ॾिसो। सो इहा जेका बेक़रारी आहे न, इहा ॾाढी सुठी आहे, इहा हुजणु घुरिजे, हर नौजवान में हुजणु घुरिजे। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। सुबुह मेहराण प्रोग्राम, सुबुह मेहराण प्रोग्राम सां भरपूर नाज़रीन साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कूपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो, ऐं मौक़ियो हासिलु कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठी ऐं अहीं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। आयल मोज़िज़ जेको असां वटि महिमान हिन वक़्तु मौजूदु आहे, ॾाढी सुठी पर्सनैलिटी ऐं उन्हनि जो कमु ॾाढो सुठो। पाण हमेशह जेको आहे सो नौजवाननि सां जुड़िया रहनि था, हमेशह उन्हनि जी वीडियो क्लिप्स कंहिं न कंहिं यूज़फुल टॉपिक ते ईंदियूं रहंदियूं आहिनि सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स ते। पाण जॾहिं बि ॾिसंदा आहियूं त हमेशह पाण खे जेको आहे न सुठी हिकिड़ी ॼाण मिलंदी आहे, उहा अवेयरनेस जेका आहे न उहा ॿियनि ताईं पहुचाए रहिया हूंदा आहिनि, माण्हुनि खे अवेयर करे रहिया हूंदा आहिनि। जी, द वन एंड ओनली डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साहब, पब्लिक हेल्थ संदन फील्ड आहे, इसरा यूनिवर्सिटी सां संदन वाबस्तगी आहे। तव्हांखे दिलि जी गहराई सां वरी महिरबानी ताहिरा, तव्हांखे असां हिते त ॾिसूं था पर सदाईं तव्हांजे प्रोग्राम खे बि ॾिसूं था, थैंक यू। ऐं सुबुह जे हवाउनि सां गॾु जॾहिं तव्हांजी सिंधी ॿोली में हिन प्रोग्राम जी फॉर्मेट ऐं हिन जे सेट खे असां ॾिसूं था
त आउं सम्झां थो त असांखे ख़ुशी थिए थी त असांजी सिंध, असांजा माण्हू, असांजी अवेयरनेस रोज़ानो जे बुनियाद ते अॻिते वधे पई। आउं सम्झां थो थैंक यू सर। हज़ारें टॉपिक तव्हां कवर कया आहिनि जंहिंमें हेल्थ खे बि तव्हां अहमियत ॾिनी आहे। जी जी बिल्कुलु, कोशिशि त रहंदी आहे त असां जेको आहे सो मुख़्तलिफ़ शयुनि ते ॻाल्हायूं ऐं एक्सपर्ट्स सां उहे सभु ॻाल्हियूं डिस्कस करे सघूं। अॼु अव्हां प्रोग्राम में मौजूदु आहियो ऐं मौसम ॾाढी तब्दील आहे। ॾींहं जे टाइम ते महसूसु थींदो आहे त कुझु गर्मी आहे ऐं राति जे पहर जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त 2:30-3 बजे खां पोइ हवा बिल्कुलु तब्दील थिए थी। उहा हवा असांखे 9-9:30 ताईं उन तरह जेतिरो मूं ॾिठो आहे त उहो महसूसु थिए थी। सो मौसम तब्दील थिए पई, उनजा असर ऐं बीमारियूं डिफरेंट पाण ॾिसी रहिया आहियूं। हा ॾिसो, हीअ आहे ऑटम अंग्रेज़ी में चवंदा आहिनि ऐं सिंधी में असीं चवंदा आहियूं सरउ। जी हा, इन में सर्दी गर्मी जो विच हूंदो आहे। सही पिया चओ बिल्कुलु। ऐं इन खे तपावली जी मौसम बि चवनि था। अच्छा, ऐं असां वटि जेको मॉनसून या चौमासे जूं बरसातूं जेके आहिनि उहे जुलाई में शुरू थी सेप्टेम्बर ताईं उहे हलनि थियूं। जीअं पंजाब में हिन वक़्तु ॿोॾि आहे, सिंध दरिया में हाणे पाणी कुझु घटियो आहे, न त हिते बि इहो हा हो त पाणी किथे चढ़ हुयो। बैराज वग़ैरह जेके आहिनि उन्हनि खे नुक़सानु न पहुचे। त पाणी सां गॾु जेके रिलेटेड बीमारियूं आहिनि ऐं मौसम सां गॾु जेके आहिनि उहे गॾिजी थियूं वञनि हली। ऐं पाणी जेको आहे सो हवा में घिम मोकिले थो, माना जेके पाणी जा फुड़ा आहिनि, जी जी, जेकॾहिं 60% घिम पाणी में मौजूदु हुजे थी ऐं टेम्परेचर बि 16 डिग्री खां मथे हुजे थो सी, त पोइ मच्छर मक्खियूं ऐं इहे जेके असां इंसेक्ट्स चऊं था या असांजी मेडिकल जी ॿोली में आर्थ्रोपोड चऊं था, इन्हनि जी अफ़ज़ाइश ईअं सम्झो त इन्हनि जे लाइ हिकिड़ो बहितरीनु मौसम थी वञे। ऐं पोइ उन जे अंदरि जेके वायरसिस आहिनि, बैक्टीरिया आहिनि, फंगस आहिनि या जेके माइक्रो ऑर्गेनिज़म असां अखियुनि सां नथा ॾिसी सघूं, जेके खुर्दबिनी में ई ॾिसी सघजनि था, उहे जॾहिं उन्हनि जे ज़रिए पखिड़णु शुरू थियनि था त हिकिड़ी बीमारियूं जंहिंखे असां मॉनसून फीवर बि चऊं था, उहो हिकिड़ो ग्रुप ऑफ फीवर आहे। उन में डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया ऐं उन खां सवाइ टाइफाइड ऐं ॿिया इलाही सारा फीवर जेके आहिनि से उन में शामिलु थी था वञनि हलिया। त इन जे करे इनखे तपावली जी मौसम बि चवनि था। ऐं ख़ासि तौर ते मलेरिया डेंगी जो हिक ॿिए सां ईअं सम्झो त हिकिड़ो मुक़ाबिलो रहे थो। त अॼुकल्ह जेको असां वटि घणे खां घणो मसाइलो आहे उहो आहे डेंगी जो। उन ते पाण गुफ़्तगू बि कंदासीं। बिल्कुलु कंदासीं। काफ़ी सारा जेको आहे न केसिस हैदराबाद में रिपोर्ट थिया आहिनि, तमामु घणी तादाद में ॿुधाया वञनि पिया। न्यूज़ डिपार्टमेंट में वञणु थींदो आहे, स्क्रीन ते न्यूज़ ॿुधी रहिया हूंदा आहियूं त हैदराबाद में तमामु घणा केसिस हिन वक़्तु जेको आहे सो रजिस्टर थी चुका आहिनि। छा रीज़न आहे हिन जे पोयां? इहो बि मौसम जी तब्दीली आई आहे उन लाज़मी आहे। हिन मौसम में जॾहिं थिया आहिनि त देयर इज़ डायरेक्ट कनेक्शन बिटवीन जेको वेदर आहे ऐं छाकाणि त हिन वक़्तु तव्हां ॿुधायो त टेम्परेचर जेको आहे सो 40, 37, 38, 16 खां मथे जॾहिं बि हुजे थो। ऐं घिम तव्हांखे ॿुधायां त बरसातूं हाणे ख़तमु थियूं आहिनि ऐं असांजे इर्द गिर्द जेको आहे सो ॿोॾूं, सैलाब, न रुॻो हिते पर इवन हिंदुस्तान इन पासे बि वॾो पाणी जो आहे। असां वटि समुंड वेझो आहे, फसल असां वटि थियनि पिया। हाणे ही पोखाई जी सीज़न थींदी त ज़राअत जे करे बि पाणी मौजूदु आहे। त उन में जेके मच्छर थियनि पिया त उहो बेसिक काज़ जेको आहे सो असां डेंगी ते कावड़ियल आहियूं, पर असुलु चोर जेको आहे या असुलु जेको सबबु आहे उहो मच्छर आहे। हाणे जेसिताईं असां मच्छरनि खे न सम्झूं, इन जे लाइ पूरी हिकिड़ी साइंस आहे। तव्हां त हाणे सिंध यूनिवर्सिटी में रहिया हूंदा, पैरासिटालॉजी, पर उनखे असां एंटामोलॉजी बि चवंदा आहियूं। एंटामोलॉजी जो मतिलबु आहे जेके ॼणा आहिनि इन्हनि जो एनवायरमेंट में थियणु, इन्हनि जो वधणु ऐं इन्हनि जो बीमारियूं करणु, इन ते सॼो असांखे ध्यानु ॾियणो पवंदो। ऐं मच्छरनि जो बि को हिकिड़ो क़िस्म कोन्हे, मच्छरनि जा बि इलाही क़िस्म आहिनि। ऐं उन खे सम्झण जे लाइ असांखे मलेरिया जो मच्छर जुदा सम्झणो पवंदो, डेंगी जो मच्छर जुदा सम्झणो पवंदो। ख़ासि तौर ते थुल्हे लेखे ॻाल्हि इहा आहे त मलेरिया जो मच्छर राति जे टाइम ज़्यादा खाईंदो ऐं डेंगी जो मच्छर ॾींहं जे टाइम ज़्यादा खाईंदो। तंहिंजे करे जेकॾहिं राति जो तव्हां मच्छरदानी ॿधी बि आहे त तव्हां मलेरिया खां बची सघो था।
सही सही। पर तव्हांखे ॾींहं जो बि स्क्रीन ऐं ॿिया जेके बि मच्छरनि खां बचण जा तरीक़ा आहिनि उहे जेके आहिनि से रखणा पवंदा। हैदराबाद में तव्हां जी जी पाण जी। ॾिसो त दरियाए सिंध मौजूदु आहे, बिल्कुलु। फुलेली आहे, ज़राअत आहे, ऐं उन खां सवाइ असांजो जेको निकासी जो सिस्टम आहे, पाणी पीअण वारो जेको नलकनि मञा अचे थो ऐं वरी जेका निकासी आहे उन जी जे जी जी। करे बि इहो पाणी गॾु थी थो वञे। हा हा। जेकॾहिं असां चऊं त मच्छरनि खां बि वधीक जेकॾहिं ॾोहारी आहे त उहो स्टेगनेंट वाटर आहे। ओके पाणी ओके, जिते बिल्कुलु बीह बिल्कुलु इहा रहंदो ॻाल्हि ठीकु आहे जी। उते मच्छर पंहिंजा जेको अफ़ज़ाइश आहे या जेके आना चऊं, बेदा चऊं, या उनजो पूरो हिकिड़ो मेटामॉर्फोसिस आहे, बेदे खां पोइ प्यूपा, पोइ ईअं अॻिते हली पूरो मच्छर थिए थो, जंहिंखे असां लाइफ साइकिल था जी हा चऊं। जी हा जी हा। त जिते बि पाणी गॾु थींदो ऐं इन जो मतिलबु आहे हैदराबाद में अगरि डेंगी जा केस वधीक थिया आहिनि त इन जो मतिलबु आहे त स्टेगनेंट वाटर जेको आहे न हितां रुगो वाधू बाग खां वञो त असां हालत हूंदी आहे। को वक़्तु हूंदो सर चवंदा हुआ त हैदराबाद खे गुलाब जे पाणी सां धोतो वेंदो हुयो। सो ख़ैर इहे सभु ॻाल्हियूं त अलॻि टॉपिक जी तरफ़ असांखे वठी वेंदियूं। पर असां जॾहिं डेंगी जी ॻाल्हि कयूं था त इन तरह असां अक्सर ॿुधंदा आहियूं ऐं डॉक्टर्स असांखे ॿुधाए रहिया हूंदा आहिनि त ॿिनि वक़्तनि ते डेंगी घणो सर्कुलेट कंदो आहे सर। उहो हिकिड़ो सिज लहे वारो वक़्तु। यस यस एग्ज़ैक्टली। सो असांखे घरनि में कीअं पंहिंजो ख़्यालु करिणो आहे? खुलियल पाणी जीअं चयो वेंदो आहे त न रखिजे एंड ब्ला ब्ला सो मेनी थिंग्स। मां चाहींदुसि त तव्हां डिस्क्राइब कयो। हा ॾिसो न, पहिरीं त ॻाल्हि आहे त घर बि ज़िंदगी जो हिकिड़ो हिसो आहे। जी हा जी हा। उन जी पहिरीं ॻाल्हि आहे त उते बि पाणी ज़रूरु किथे न किथे तव्हां रखो था, चाहे उहे तव्हांजा बर्तन आहिनि, चाहे तव्हांजी टांकी आहे, चाहे अॼुकल्ह ही जेके बोतलनि में सप्लाई करण वारियूं कंपनियूं आहिनि, घर में तव्हां ॾिसो त छित ताईं बि पाणी खणी था वञनि हलिया। ऐं उन में कुझु न कुझु पाणी जेको आहे वापसि कयो थो वञे त बची थो वञे हलियो। ऐं इहो जेको बचियल पाणी आहे घरनि में, साफ़ पाणी, इहो डेंगी जे लाइ, मच्छर जे लाइ ईअं सम्झो त हिकिड़े क़िस्म जी खुराक या माहौल या उनजो टेम्परेचर उनखे सूट थो करे ऐं डेंगी पंहिंजा बचा उन में लाहे थो वञे हलियो। इवन हिकिड़ो जेको तव्हांजे गुलाब जी तव्हां ही रखिया आहिनि त उहे जेके कूंडियूं ॿाहिरि रखियल आहिनि, अॼुकल्ह तमामु घणो तव्हां ॾिठो हूंदो त हैदराबाद में जंहिं बि रोड तां वेंदो या तव्हांखे बीठल पाणी नज़र ईंदो या वरी तव्हांखे ही कूंडियूं या जंहिंखे असां नर्सरीज़ चऊं था त उन में उहो पाणी ॾींदा। अच्छा, इन खां सवाइ टांकी असांजी आहे ऐं ॿियो को स्टोरेज आहे, शैंक आहे, किचन आहे, त पाणी जो किथे बि बीहण यानी एवरीथिंग शुड बी ड्राई। त असां इन खां मच्छरनि खां बची वेंदासीं। ॿियो आहे त घर जी जेका स्ट्रक्चर आहे उन में स्क्रीनिंग जो करणु। सही। माना ही ॾियारी का एॾी महांगी शइ कोन्हे ऐं कंहिं वाढे खे मिस्त्री खे सॾे करे कि जितां खां बि ताकि हवा बि रहे ऐं मच्छर, ऐं उन ॾियारी में बि जेका सनी ॾियारी हुजे उहा लॻाइजे। ॾियारी जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। अक्सर ईअं सनी ॾियारी लॻाए पोइ थुल्ही वारी त उहा सनी ॾियारी लॻाइण, चाहे दरवाज़ा हुजनि, खिड़कियूं हुजनि, उन्हनि खे लॻाइजे। ऐं ॿियो असां वटि बाज़ार में जेके रिपेलेंट्स मिलनि था, जंहिंमें कॉइल आहे, ॿिया आहिनि, जेतिरो तव्हां अफोर्ड करे सघो था उहो आहे। ऐं उन खां सवाइ मच्छरदानी जेका आहे उहो असांजो कल्चर में बि शामिलु आहे। असां वटि रली, अजरक, मच्छरदानी ऐं इहे शयूं असांजी पार्ट ऑफ कल्चर जूं आहिनि। त मच्छरदानी घर में बि ठाहे सघिजे थी पर बाज़ार में बि मिले थी। आउं त चवंदो आहियां त तव्हांजे जेकॾहिं घर खुलियल आहे त नेट बैग्स तव्हांखे आराम सां मिली वञनि था यूज़ करे। हा, ऐं उनखे अॼुकल्ह लॻाइण जा बि कई तरीक़ा जेके आहिनि से मिली चुका आहिनि। मूंखे त अञा बि लॻंदो आहे त असां वटि सिंध में जेका मुरखणी आहे नंढड़े ॿार खे कपिड़ो ढके जेको, इहो बि आउं सम्झां थो ओरिजिनली उन मच्छरदानी जो हिकिड़ो कंसेप्ट आहे। ऐं उन जे करे बि तव्हां ॾिसो त उहे जेके नंढड़ा ॿार हुआ उहे न रुॻो इंसेक्ट्स खां बचंदा हुआ पर इन्हनि जेके पाण डेंगी, मलेरिया चऊं था, मच्छरदानी में बि छा आहे, थोरो उनखे हिकिड़ी सपोर्ट ॾिनल आहे ऐं उनजे मथां कपिड़ो ॾिनल आहे ऐं उहो तव्हांजे मथां ओढियल आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे केतिरो मुहबत सां माउ जेका आहे सा उन मोरखणी खे या उनखे वाढा ठाहींदा हुआ त उनखे ख़ुशि नसीबी जो, सिहत जो, ख़ुशी जो
ऐं रौनक जो हिकिड़ो माहौल जेको आहे सो पैदा थिए थो। बिल्कुलु बिल्कुलु। त आउं सम्झां थो उनखे असांखे वापसि आणणो आहे। सही, स्कूल रिवाइव कुझु शयूं थियण स्कूल में घुरिजनि। जेके ॿार आहिनि जी हा, उन्हनि खे बि इहो पैगाम ॾियूं था त पंहिंजे घरनि में जेॾीमहिल बि स्कूल खां वापसि वञनि जी हा, त मच्छरदानी जे इस्तेमाल खे ओतिरो ई इस्तेमालु कनि जेतिरो मोबाइल खे अॼुकल्ह कनि पिया। हा सॼो ज़बरदस्त। ॾींहुं मोबाइल उन्हनि जे हथ में आहे, यस, उन जे लाइ त हू कवर ऐं अलाए जी छा जो छा गॾु हा कनि हा था, हा, सो उहे बची सघनि था। इहो हिकिड़ो तरीक़ो आहे। ऐं ॿियो इहो आहे त तव्हां पंहिंजो पाण खे अहिड़ी जॻह ते जेको आहे सो को कमुकार करियो, जीअं तव्हां हिते वेठा आहियो, जी हा, जिते स्क्रीन हुजे, जिते हवा हुजे, जिते सफ़ाई हुजे, यस, ऐं उहो घर में जेकॾहिं उन जॻह ते तव्हां वेही लिख पढ़ जो कमु कयो था, शागिर्द आहियो, तॾहिं बि तव्हां बचे सघो। सही सही सुम्हण जे लाइ आउं चवंदो आहियां त मच्छरदानी ख़ासि तौर ते रूरल एरिया में। सही पिया चओ, छो त खुलियल हा घर हुजनि था। उते डॉक्टर साहब वधीक कंटिन्यू कयूं था, ॾाढी ज़बरदस्त तव्हां ॻाल्हियूं करे रहिया आहियो। रोज़मर्रा जी ज़िंदगी जूं ॻाल्हियूं आहिनि, पर कुझु शयूं असांखां विसरी वेंदियूं आहिनि, पाण इग्नोर करे विझंदा आहियूं, जेके हक़ीक़त में न करणु खपनि। त जीअं असां इन्हनि बीमारियुनि खां ख़ासि तौर ते हिन वक़्तु जीअं डेंगी, मलेरिया, डायरिया, बीमारियूं हलनि पियूं, उन्हनि खां पाण बची सघूं। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक जी तरफ़ अॻियां मां वधंदसि। प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो थींदो हाणे तव्हांजनि 5 शहरनि में ई तव्हां खटे सघंदा खोड़ सारा क़ीमती इनामात। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में। ऐं सुबुह महिराण सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो तव्हां को बि पैकेट वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कूपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं तव्हां मौक़ो हासिलु कयो टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो में तव्हां हिसो वठी सघो था, खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। अॻियां वधूं था प्रोग्राम जी तरफ़ ऐं डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। सो सर, ही असां वटि जेको आहे न मौसम जॾहिं चेंज थींदी आहे उन पंहिंजा ई असर हूंदा आहिनि। घर में अक्सर ॾिसंदा आहियूं नंढा ॿार मोस्टली बीमार रहंदा आहिनि या वॾी उमिरि जा घणे भाङे बीमार रहंदा आहिनि। सो ओवरऑल कीअं माना पंहिंजी केयर कजे, छा चवंदव? असां इहो घर जी ॻाल्हि कई पिए त हा उन हा, में कुझु बिजली जूं बि आहिनि, मॉस्किटो रिपेलेंट्स, कुझु जी अहिड़ा जी इंस्ट्रूमेंट अचनि था बिल्कुलु आहिनि। ऐं उहे उन ते हलनि था। हा हा हा, त मुंहिंजे ख़्याल में जिते असां ॿियूं शयूं वठूं था हा, उते इलेक्ट्रिक बेस्ड जेके मॉस्किटो रिपेलेंट्स आहिनि उन्हनि जो असां इस्तेमालु जी कयूं। हा, ऐं गॾोगॾु जेको आहे सो असांखे आसे पासे जेको पाणी आहे, ईअं न आहे जो रुॻो असां घर ते सॼो ध्यानु ॾेई वेयूं, पर आसे पासे जेकॾहिं किथे बि पाणी स्टेगनेंट या बीठल पाणी आहे या इवन वहंदल पाणी आहे त उन जे निकाल ते असां ज़रूरु ध्यानु ॾियूं। ऐं इहो कम्यूनिटी जो कमु आहे, हा बिल्कुलु इहो मीडिया जो कमु आहे। बिल्कुलु। त इन जो मक़सदु इहो थियो त असांजे एनवायरमेंट में आउं त चवंदो आहियां त बीमारियूं बि रहनि थियूं, सिहत बि रहे थी। ईअं ई हाणे आहे। अव्हांजी मर्ज़ी आहे त तव्हां सिहत खे पाण वटि खणी अचो, जंहिंमें जी इहे जान जेके आहिनि इंसेक्ट आहिनि, ख़ासि तौर ते जी हा, जी मक्खियूं, मच्छर या ॿिए क़िस्म जा बि नंढड़ा नंढड़ा जीत आहिनि, उन्हनि खे तव्हां ॾिसी सघो था, उन्हनि जी अफ़ज़ाइश खे ॾिसी सघो था। ऐं जिते बि इहे हूंदा आहिनि उते तव्हांखे ॾिसंदव त तव्हांखे उहा रौनक ॾिसण में कान ईंदी। त ज़िंदगी ख़ुशगवार करण जे लाइ सिहत बि ज़रूरी आहे। सिहत सां गॾोगॾु तव्हांजो आसो पासो जेको आहे, ऐं चवंदा घटि मां घटि 1 किलोमीटर खे तव्हां पंहिंजो घरु सम्झो। यानी जेको 100 फुट तव्हांजो 120 गज़ या जेतिरो बि आहे, पर उन खां 1 किलोमीटर जेको एरिया आहे उनखे तव्हां पंहिंजे घर वांगुरु ॾिसो। उते जेके शयूं सफ़ाई सां बहितर थी सघनि थियूं, पाणी जी निकाली सां थी सघनि थियूं, ऐं उन खां सवाइ जेको तव्हां अवेयरनेस जी ॻाल्हि कई, को अहिड़ो बोर्ड लॻाए सघिजे थो, को अहिड़ो इश्तिहार लॻाए सघिजे थो
ऐं हेल्थ डिपार्टमेंट मूं ॾिठो आहे त हिन वक़्तु थोरो इहे डेंगी ऐं मलेरिया जी बचाव जा इश्तिहार घटि आहिनि। हैदराबाद जी सर ॻाल्हि हा कंदा हा हलूं हा त जेको आहे सो हिन वक़्तु स्मोकिंग किथे बि तव्हां वञो कंहिं बि रेस्टोरेंट में वञो उते लॻल हूंदो आहे न त नो स्मोकिंग, त इहा ॻाल्हि मूंखे ॾाढी सुठी लॻंदी आहे। हिन वक़्तु इक़दामात जेके आहिनि उहे सुठा आहिनि, त जेका सुठी ॻाल्हि हुजे मां हमेशह चवंदी आहियां त हुनखे ज़रूरु साराइजे। जी कुझु शयूं पंहिंजे हथ में हा हूंदियूं असां आहिनि। चवंदा आहियूं त जेका शइ हिन वक़्तु असांखे इमरजेंसी सूरत में ॾिसण में अचे थी, इस्पताल में डेंगी जा मलेरिया जा या जेके मच्छरनि वारा जेके या मौसमी जेके बीमारियूं आहिनि जंहिंमें पाणी सां रिलेटेड आहिनि। हाणे डायरिया बेसिकली जॾहिं इस्पताल ताईं पहुचे थो उन में जरासीम पहिरीं किथे न किथे बीठल पाणी में, ख़राबु पाणी में, या जंहिंखे असांजी ॿोली में अनसेफ वाटर चऊं था, त उनखे सेफ वाटर में असांखे तब्दील करिणो आहे। ऐं उन सां गॾोगॾु बर्तन, हथ ऐं सॼो एनवायरमेंट जेकॾहिं उन में मखियूं हूंदियूं, ॿियूं शयूं हूंदियूं त डायरिया ख़तम ई कोन थींदो। ऐं डायरिया जे लाइ तमामु ज़रूरी आहे त असां इहा नंढड़ी जेका हिकिड़ी ORS था चऊं या ओरल रिहाइड्रेशन साल्ट, इन लाइ कंहिं वॾे डॉक्टर जी ज़रूरत कोन्हे, इहो कंहिं बि मरीज़ खे ॾेई सघिजे थो। ऐं इहा ओरल आहे, घर में बि ठाहे सघिजे थो, पर पाणी जो साफ़ु हुअणु, हथनि जो साफ़ु हुअणु, बर्तन जो साफ़ु हुअणु ऐं आसे पासे जो साफ़ु हुअणु तमामु ज़रूरी आहे। उन खां सवाइ टाइफाइड अॼुकल्ह जेको आहे पहिरीं बि हैदराबाद में थियो, जंहिंमें जे टाइफाइड जो उहो जरासीम पैदा थियो जंहिं ते का दवा असरु कान पई करे, जंहिंखे असां रेज़िस्टेंस डायरिया या जंहिंखे एंटी माइक्रोबियल रेज़िस्टेंस चऊं था, उहो हैदराबाद में थियो 2-3 साल अॻु में। त असांखे टाइफाइड खां बचण जे लाइ बि पाणी जो ध्यानु रखिणो आहे। जेकॾहिं इन्हनि सभिनी शयुनि खे असां मिलायूं त असांजो 40 खां 50% बीमारियूं जेके आहिनि उहे ख़ुदि ब ख़ुदि घटिजी वेंदियूं। असांजा डॉक्टर जेको आहे को तहक़ीक़ करे सघंदा, को ॿियो कमु करे सघंदा। तव्हां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहियो, अक्सर पाण सभु बल्कि इहा ॻाल्हि कंदा आहियूं, मञंदा आहियूं त प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर। सो पंहिंजो ख़्यालु रखणु पंहिंजे हथ में आहे, उहो असां घटि में घटि रखी सघूं था ऐं बीमारियुनि खां ज़रूरु असां बची सघूं था। लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे प्रोग्राम में शामिलु था करियूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। तव्हांखे मां वेलकम चवां थी। पंहिंजो नालो ॿुधाइजो ऐं ॿुधाइजो त किथां खां ॻाल्हायो पिया। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। तव्हां ताईं मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो? जी डॉक्टर साहब, तव्हांजी तरफ़ ई अॻियां वधंदसि ऐं कॉल कनेक्ट असां कोन थी सघियासीं। सो यस डॉक्टर साहब, असां इहो हिकिड़ी ॻाल्हि थी। ॿियो तव्हां ॿुधायो त डेंगी खां बचण जे लाइ तव्हांखे सुबुह जे टाइम ऐं शाम जे टाइम पूरा कपिड़ा पाइणा पवंदा। असां वटि अॼुकल्ह इलाही सारनि ॿारनि खे तव्हां ॾिसंदव त इहे निकर थी, छोटिड़ियूं छोटिड़ियूं कमीसूं फैशन वारियूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल में उहे पंहिंजे शौक़ जे लाइ बहितरु आहिनि, ॾींहं जो पाराए सघनि था, पर शाम जो ऐं सुबुह जो पूरा कपिड़ा जेके आहिनि उहे अगरि पातल हूंदा त आउं सम्झां थो असां 80 खां 90% ॿिन्ही खां बची वेंदासीं। मलेरिया खां बि बची वेंदासीं हलिया ऐं हुन खां बि डेंगी खां बि बची वेंदासीं हलिया। ऐं इन खां सवाइ बि तव्हांखे ॿुधायां त इहो डेंगी जेको अखर आहे इहो असांजी ॿोली जो कोन्हे, इहो अफ्रीकन ॿोली जो आहे ऐं इन जी माना आहे त को ओचितो बेहोश थी वञणु। इहो कंहिं ज़माने में, उन ज़माने में एतिरी मेडिकल साइंस कोन हुई त उहो माण्हू जीअं उनखे सूरु थिए या किरी पवे या बेहोश थी पवे त उनखे इहो डेंगा अहिड़े नमूने सां उन ॿोली जो अखर हो। हा, इन अफ्रीका खां। ऐं पोइ ई जीअं माण्हू माइग्रेशन थी आहे ऐं ट्रेवल वधियो आहे ऐं दुनिया में जेको हिन वक़्तु बि तेज़ी सां हिकिड़े मुल्क खां ॿिए मुल्क, तव्हां ॾिसो त केतिरा जहाज़ पिया अचनि, केतिरा बहरी जहाज़ पिया अचनि, केतिरियूं इहे असां वटि सी पैक ऐं ॿिया वॾा रोड पिया ठहनि। इवन पाकिस्तान जे अंदरि तव्हां ॾिसो, तव्हां सुपर हाईवे ते वियो त तव्हांखे हर सेकेंड में मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी 5-5 गाॾियूं नज़र ईंदियूं। त ट्रेवल जे करे बि जेको वायरस आहे उहो न रुॻो पाकिस्तान में पर दुनिया जे
100 मुल्कनि में इहो डेंगी जो वायरस जेको आहे मौजूदु आहे ऐं अधु दुनिया जेका आहे सा इन जे ख़ौफ़ में मुब्तला आहे। पहिरें दफ़ा इहो यूरोप में, इटली में, फ्रांस में भी इहो पहुतो आहे त असांखे इहे त थिया उहे मुल्क, असांजो त मुल्क जंहिंमें जे बरसातूं, पाणी, दरिया, मौसमूं, एग्रीकल्चर, त हिते त असांखे सिहत जो ऐं ख़ासि तौर ते मौसमी सिहत जो ज़बरदस्त ख़्यालु रखिणो पवंदो, चाहे उहो हारी हुजे, चाहे उहो ॻोठाणो हुजे, चाहे सिहत त हर कंहिं हज़ार नेमत आहे न, हू चवंदो आहियां तव्हां वटि हज़ारे नेमतूं हुजनि पर जेकॾहिं तव्हां वटि सिहत न आहे त कुछ ही ना है, समझो तव्हां वटि कुछ ही ना है। डॉक्टर साहब दुनिया जूं केतिरियूं बि आसाइशूं हुजनि, चवंदा आहिनि त तव्हां उन सिहत खे ख़रीद नथा करे सघो, जवानी खे तव्हां ख़रीद नथा करे सघो, तव्हां जेकॾहिं ख़रीद नथा करे सघो त पंहिंजूं ख़ुशियूं नथा ख़रीद करे सघो। सो कुझु शयूं अनमोल हूंदियूं आहिनि, उन्हनि खे संभालणो पवंदो आहे। उन्हनि मां सिहत बि बिल्कुलु, इहा ॻाल्हि ठीकु आहे, नंढे हूंदे खां पढ़ंदा आया आहियूं, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो बि फ़रमान आहे त सिहत हज़ार नेमत आहे ऐं हज़ार नेमतुनि जे बराबरि आहे सिहत। डॉक्टर साहब मां थोरी ॻाल्हि करणु चाहींदमि डिहाइड्रेशन जे हवाले सां। मौसम जॾहिं चेंज थींदी आहे त हूअं त गर्मियुनि में तासीर घणी हूंदी आहे, पाणी बार बार पीअंदा आहियूं, हिन मौसम खां पोइ पाणी घटि घटि पीअणु पाण शुरू कंदा आहियूं। सो कीअं असां जेको आहे न हाइड्रेटेड रहूं? असां कल्ह ई मूं ॾिठो पिए, तव्हां सोशल मीडिया जी ॻाल्हि कई त उन में लिखियलु हो त तव्हां जेकॾहिं 9-8 ईअं उबता खोड़ा पढ़ंदव त तव्हां सम्झो त 9 जेको आहे, जेकॾहिं 9 गिलास पाणी तव्हां पीओ था, यानी वॾे माण्हू जे लाइ, ऐं 8 कलाक तव्हांखे निंड करणी आहे। जेकॾहिं तव्हां इन ते ई अमल कंदव त इलाही सारियूं ॻाल्हियूं जेके आहिनि से तव्हांजी रिहाइड्रेशन बि थी वेंदी हली, ऐं तव्हांजी जेको बॉडी जी रिपेयर आहे, निंड एक्चुअली वर्कशॉप आहे जंहिंमें तव्हांजी पूरी बॉडी जेका आहे सा वरी फ्रेश थिए थी। तंहिंजे करे असां वटि अॼुकल्ह छाकाणि ज़माने जा कमकार वधी विया आहिनि हलिया, हिकिड़ो त असां उहो टाइम ते कोन था सुम्हूं ऐं ॿियो थोरो था सुम्हूं। ऐं अॻे पुराणे ज़माने जा माण्हू एॾा डॉक्टर कोन हुआ, पोइ बि हू 100-100 साल छो ज़िंदा रहंदा हुआ। दे वर गुड स्लीप, ऐं हुननि वटि जेको पाणी या जेको मौसमियात या जेको सुकून हूंदो हो उहो उन्हनि खे वधीक मिलंदो हो। त इहे 2 शयूं जेके आहिनि से असांखे करणु ज़रूरी आहिनि। ॿियो इहो आहे त सफ़ाई जेका आहे, हाणे हिते सफ़ाई जो मतिलबु असां वटि इहो ॿुहारी ॾियणु न आहे, पर तव्हांजी ज़िंदगी मंझि बि तव्हांखे उहे तौर तरीक़ा इख़्तियार करणा आहिनि। मिसाल तौरु तव्हांखे जेतिरनि कपिड़नि जी ज़रूरत आहे, तव्हांखे जेका सादी ग़िज़ा जी ज़रूरत आहे, तव्हांजी जेको उथणु वेहणु माण्हुनि साण आहे, उहो बि हिकिड़ो सोशल कनेक्शन जेके आहिनि, चवनि था जेके माण्हू सोशल कनेक्टेड आहिनि उन्हनि वटि बीमारियूं घटि आहिनि। इन जे करे जो हिकिड़ो त उन्हनि जी जीअं तव्हां कंहिंसां ख़ुशी सां ॻाल्हायो था त न उन में हिकिड़ा हैप्पी हार्मोन पैदा था थियनि। मिसाल तौरु तव्हां जेकॾहिं कंहिंसां खिली ॻाल्हायो था, कंहिंखे कोई सुठा लफ़्ज़ चओ था त तव्हांजा जेके हैप्पी हार्मोन आहिनि, एंडोर्फिन आहे, तव्हांजो ऑक्सीटोसिन आहे, सेरोटोनिन आहे, इहे वधीक रिलीज, इहे इम्यूनिटी खे बहितर बनाइनि था। इन जे करे तव्हांजी ज़िंदगी ऐं तव्हांजो बीमारियुनि खे थोरो तव्हां परे करे सघो था। ऐं बाक़ी जेको ई मच्छर आहे डेंगी जो, इन जी जेका मादी मच्छर आहे असल में जहिड़ो उन सां आहे, जेको मेल इन्हनि जो आहे उहो एतिरो माण्हू खे नथो नुक़सानु या खाई बि नथो सघे, चक नथो पाए सघे। उन जा जेके जंहिंखे असां चऊं कटिंग अपरेटस चऊं, उहो एतिरो न आहे जेतिरो फीमेल जो आहे। त कोशिशि इहा ई कजे त जेतिरो थी सघे ओतिरो सभिनी मच्छरनि खां बचण जे लाइ। ऐं आउं घणी ॻाल्हि हिकिड़ी कंदो आहियां त इलाही सारा असांजे ॿूटा आहिनि जेके मॉस्किटो रिपेलेंट आहिनि। जी, उन में निम जेको आहे उहो नंबर 1 ते आहे। उन जो हिकिड़ो वॾी रिसर्च आहे जेका पब्लिश्ड बि आहे। हिकिड़े माण्हू खे सभु कपिड़ा लाराए ऐं ॿिए माण्हू खे बि सभु कपिड़ा लाराए थोरा, हिकिड़े में निम जी जेके टारियूं रखियूं कमरे में ऐं हिकिड़े खे रखियऊं ईअं बिना निम जे टारियुनि जे।
त हुनखे सिर्फ़ु 3 मच्छरनि चक पातो हो जिते निम हुई, ऐं जे हिते निम न हुई उते तक़रीबन 50 खनि उन माण्हू जे बदन ते चक ॾिसण में आया। तव्हां इन मज़ा अंदाज़ो लॻायो त हाउ मच इज़ द रिपेलेंट। ज़बरदस्त। उन खां सवाइ राति जी राणी हिन वक़्तु पाण नेशनल ट्री जी ॻाल्हि कयूं था त उहो बि असां वटि द नीम ट्री आहे। बिल्कुलु आहे, बिल्कुलु आहे, पर असां चवंदा राति जी राणी जेका आहे उहा अॻे इलाही सारनि बंगलनि ते मूंखे ॾिसण में ईंदी हुई, पर हाणे उहा राति जी राणी मूंखे तमामु घटि असांजे हॉस्टल में असां LMC में रहंदा हुआसीं, उते बि हिकिड़ो ॿूटो पोखियल हो, ऐं चवंदुसि त नर्सरी वारनि खे बि चवंदुसि त राति जी राणी खे थोरो सस्तो कनि ऐं ग़रीब गुरु। इन जो नालो बि केॾो बहितरीनु आहे, त इन में जेका उपकार निकिरे थी। अच्छा, गुलाब जो गुल ख़ुदि मां हिननि मच्छरनि खे नथो वणे, तंहिंजे करे अगरि तव्हां जेके पंहिंजा असली गुलाब जेके ख़ुशबू वारा हुआ, ऐं अहिड़े नमूने सां असां वटि इलाही सारा ॿिया ॿूटा आहिनि जिन्हनि में सिट्रोलिन आहे, ॿिया आहिनि जेके अंग्रेज़ी में उनजा नाला आहिनि, पर आउं त ईअं सम्झां थो त असां वटि जेको फूदनो आहे, धाणा आहिनि, इन जिन्हनि मंझां बि एरोमा अचे थी या ख़ुशबू अचे थी, मच्छरनि खे उहा शायदि रिपेल करे थी। ऐं मुंहिंजी पंहिंजी रिसर्च ॿुधाए थी तक़रीबन 62 खनि अहिड़ा ॿूटा सिंध में मौजूदु आहिनि या हैदराबाद में मौजूदु आहिनि। ऐं मूं इहो हिकु दफ़ा आगा खान यूनिवर्सिटी वारनि खे बि चयो, हुनजो ठटे में मलेरिया ते कोई, त मूं चयो असांखे उहे ॿूटा जेके मच्छरनि खे रिपेल कनि था या परे धिकनि था, चवंदो अहिड़े क़िस्म जा 62 खनि ॿूटा आहिनि जिन्हनि खे असां करे सघूं। मूंखे त इहो बि आहे त थर में जेको थूअर जो वणु आहे इहो बि मच्छरनि खे रिपेल करे थो। त असांजे थर में जेके इलाइक़ा आहिनि या जेके पहाड़ी इलाइक़ा आहिनि उते अगरि ही थूअर जो वण जीअं कैक्टस असां था चऊं, ऐं सम्झां थो त इन वण जी बि असांखे क़दुरु करणु खपे। ऐं तव्हां ॾिसो कुदरत कीअं तव्हांजी प्रिवेंशन खे सवलो करे छॾियो, किथे राति जी राणी में लिकाए छॾियो अथसि, किथे निम में लिकाए छॾियो अथसि, किथे गुलाब में लिकाए छॾियो अथसि, किथे ॿियनि ॿूटनि में लॻाए छॾियो अथसि। ऐं ॿियो इहो आहे त जिते बि ऑक्सीजन ज़्यादा हूंदी न उते बीमारियूं घटि हूंदियूं। हाणे ऑक्सीजन किथे ज़्यादा हूंदी? जिते खुलियल हवा हूंदी, जिते सावक हूंदी, जिते वणकार हूंदी। त असां वटि इहो बि आहे त असीं घर जे थल्हे जे लाइ तमामु थोरी जॻह था छॾियूं। अॼुकल्ह एॾी कंस्ट्रक्शन आहे जो तंहिंजे करे आउं सम्झां थो त जेको घर जेको तव्हां ॿाराड़ी में त आसानी सां ठाहे सघिजे थो, त उते थोरो जंहिंखे असां वटि अङण जो कंसेप्ट आहे, ऐं सम्झां थो उनखे असांखे वधीक ध्यानु ॾियणु खपे ताकी हवा जो उनजो रुख जेको आहे। बिल्कुलु बिल्कुलु डॉक्टर साहब, हीअ ॾाढी तव्हां ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे। पहिरीं जा जे घर हूंदा हुननि जा स्ट्रक्चर ॾाढा ज़बरदस्त, ॾाढा ख़ूबसूरत, ॾाढा सुठा हूंदा हुआ। इवन हैदराबाद में जेके मंघ हुआ उहे अञा ताईं आहिनि किथे किथे, पर हिते मंघनि जो शहर, उन मक़सदु छा हो? ताज़ी हवा, फ्रेश हवा जेका सा अचे ऐं जेका इस्तेमालु थियल या साह वारी हवा जेका आहे सा उहा निकिरी वञे हली। ऐं हिन वक़्तु त डॉक्टर साहब तव्हां कंहिं बि डेवलप्ड जंहिंखे असां पंहिंजी सोसाइटीज़ चऊं था, असां वटि ई नंढियूं नंढियूं जेके ठहियल आहिनि, उते तव्हां जहिड़ी तरह असांजा घर ठहियल आहिनि, पोइ उहो स्ट्रक्चर अहिड़ो आहे जो AC खां बग़ैर को बि गुज़ारो माण्हू जो न आहे। क्रॉसिंग जे लाइ का चङो असां वटि जेको आहे न असांजो स्ट्रक्चर ई अहिड़ो कोन ठहियलु हूंदो आहे। ऐं बहरहाल असांजे घर में त इन्हनि ॻाल्हियुनि खे ॾाढो घणो डिस्कस कयो वेंदो आहे। ऐं मुंहिंजी अम्मी त ॾाढी कावड़जंदी आहे, तव्हां इन्हनि घरनि खे कराए छा छॾियो आहे, सुकून ई नथो अचे। डॉक्टर साहब, ॻोठनि जी ज़िंदगी केॾी न ख़ूबसूरत ज़िंदगी आहे, मां चाहींदसि त उन ते बि थोरो ॻाल्हायो। सुबुह सवेर उथणु, राति जो सवेर सुम्हणु, सादो खाधो खाइणु, ऐं कॉल करे तव्हांजे डोर स्टेप ते कोई नथो अचे तव्हांखे प्रोवाइड करणु, इहा ज़िंदगी केतिरी प्यारी आहे, केतिरी ख़ूबसूरत आहे। बिल्कुलु सही आहे। ऐं इन खां सवाइ बि असां वटि जेके जानवरनि जी मैनेजमेंट आहे उहा सफ़ाई जे लाइ तमामु ज़रूरी आहे। त ॿाराड़ी में बि जेको असां वटि घर जे अंदरि जानवर खे, छाकाणि हुनखे हिफ़ाज़त बि खपे थी, वेझड़ाई बि खपे थी, ऐं सम्झां इट इज़ अबाउट टाइम
त हू जानवरनि जे लाइ जुदा जेको आहे, जीअं शहरनि में कुझु कॉलोनियूं आहिनि, ईअं ठाहिण सां ॻोठनि जी जेका सफ़ाई, रोडनि रस्तनि तां उन्हनि जो मटणियूं जेके सहूलियतूं आहिनि, ईअं न आहे जो तव्हां हितां वेंदो त पाणी पीआरण जे लाइ तव्हांखे 200-200 मेंहूं रस्ते ते ईंदियूं, पोइ गाॾियूं बीठियूं आहिनि थियूं, हीअं बीठियूं आहिनि। ऐं सम्झां थो अर्बन प्लानिंग में असांखे जेको एनिमल एनवायरमेंट आहे, या जेके असां एनिमल हस्बेंड्री चऊं था, या जेके जानवरनि जो खीर जो ऐं गोश्त जो जेको सप्लाई आहे, इन सॼे ते असांजी सफ़ाई जो दारोमदार आहे, असांजी सिहत जो दारोमदार आहे। तंहिंजे करे ऐं दिस इज़ पार्ट ऑफ एनवायरमेंट। तव्हांजो जेको इहे जेको रोड रस्ता आहिनि, इहे बि पार्ट में आहिनि, इनखे असां बिल्ट इंफ्रास्ट्रक्चर था चऊं। ऐं हू जेके आहिनि से नेचुरल एनवायरमेंट जो हिसो आहिनि, त उन्हनि खे बि असांखे खपे। ऐं इलाही सारियूं बीमारियूं आहिनि जेके जानवरनि खां असांखे लॻनि थियूं, जंहिं मंझि तव्हांजी स्किन डिज़ीज़ जेका अॼुकल्ह माण्हुनि में फैलिजे थी, उहा बि विच में इन्हनि जानवरनि खां आई। पर इहो चवनि था त सभई बीमारियूं जेके माण्हुनि ताईं पहुतियूं आहिनि, उन्हनि जो को न को सोर्स, हाणे तव्हां ॾिसो न हिन में मच्छर आहे, मच्छर बि इंसान त कोन्हे न। अहिड़े नमूने सां हाणे छिते कुते जो जेको मसालो आहे, ऐं उन खां सवाइ असां वटि जेके ॿिया के खाइण वारा जीत आहिनि, ज़हरीला जीत आहिनि, नांग आहिनि, बलाऊं आहिनि, हीअ आहिनि। त अगरि असांजो इहो मैनेजमेंट, इन जे लाइ वेटनरी डिपार्टमेंट खे जेको आहे सो ध्यानु ॾियणो पवंदो। ऐं आउं सम्झां थो मेडिकल ऐं जेको जानवरनि जो डॉक्टर आहे, इन जी साल में आउं सम्झां थो अव्हां वटि बि महिराण में कॾहिं प्रोग्राम थिए, रुॻो तव्हां हीअ MBBS डॉक्टर पिया सॼो, ऐं सम्झां थो त उन्हनि ॿई वेठल हुजनि। ज़बरदस्त। तव्हांजी इन ॻाल्हि मां जेको आहे न, मूंखे मां बिल्कुलु चई सघां थी त तव्हां जेको आहे कंटिन्यूअसली असांजी उन्हनि प्रोग्राम्स ते तव्हांजी नज़र रही आहे, ऐं तव्हांजी इहा सजेशन मूंखे ॾाढी ज़बरदस्त लॻी आहे। इहा पॉइंट ज़रूरु रखणु खपे। ऐं बिल्कुलु इन कमिंग डेज़ असां कोशिशि कंदासीं त इन तरह जो बि असां प्रोग्राम कयूं, त वेटनरी डॉक्टर असां हिकु विहारियूं, हिकु MBBS डॉक्टर असां वटि मौजूदु हुजे, त पोइ ॿिन्हिनि सां जेको आहे सो ॻाल्हि ॿोल्हि ॾाढी ज़बरदस्त। हेल्थ ॿिन्ही जो हिसो आहे, दवाऊं तक़रीबन साॻियूं आहिनि, हुननि जा रुॻो डोज़ तब्दील आहिनि, एंटीबायोटिक हू बि ॾियनि था। ऐं ख़ासि तौर ते असांजो जेको न्यूट्रिशनल पासो आहे, खीर वारियूं जेके आहिनि उन्हनि खे माण्हू सुयूं पिया हणनि, मुर्गनि खे हार्मोन जो सुयूं पिया हणनि। त हाणे असां त रुॻो मच्छरनि जे पुठियां त पवंदासीं, पर इहे सभु कमु संभालण वारा त उहे आहिनि न, जो तव्हांखे सिहतमंद खीर मिले ऐं तव्हांखे सिहतमंद जेकी बि न्यूट्रिशन आहे। इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे डॉक्टर साहिबु। ऐं हूअं बि असां वटि जेको आहे सो काउ मिल्क घणो असां वटि अचे थो, ऐं गॉट मिल्क असां वटि घटि मौजूदु हुजे थो। ऐं मां थर थर जा माण्हू जेके हूंदा आहिनि न, उहे घणो ॿकरी जो खीर पीअंदा आहिनि, त उन्हनि जी पोइ हेल्थ में ईअं असां वारी हेल्थ में कुझु डिफरेंस असांखे नज़र ईंदो आहे। वेल मां इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त ऑर्गेनिक जेको असांजो फूड आहे न, उन ते थोरो असांखे ध्यानु हुजणु घुरिजे। डॉक्टर साहिबु तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं आहिनि, जहिड़े तरीक़े सां तव्हां राति जी राणी जी ॻाल्हि कई, या उहो ॾींहं जो बादशाह चयो वेंदो आहे मोतियो जी। त जॾहिं बि तव्हां जेको आहे न पंहिंजे घर खे, पंहिंजे घर जे आॻुर खे, अङण खे, या तव्हां टेरिस खे ख़ूबसूरत बणाईंदा आहियो, त ख़ुशबू वारा जेतिरा बूटा ऐं सुहिणा बूटा हूंदा उहे मच्छरनि खे रिपेल कंदा। बिल्कुलु। या असां किचन गार्डनिंग जी ॻाल्हि कयूं था, त हिन वक़्त में इहा ॻाल्हि मां सम्झां थी त सभिनीनि खे थोरी थोरे पैमाने ते इन्हनि सभिनीनि शयुनि खे अप्लाई करणु घुरिजे, त जीअं असां थोरो घणो ऑर्गेनिक फूड जी तरफ़ बि अॻियां वञूं। डॉक्टर साहिबु थोरो मां इन हवाले सां बि ॻाल्हाइणु चाहींदमि, जॾहिं असां रोज़मर्रा जी ज़िंदगी जी ॻाल्हि कयूं था ऐं असां मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॻाल्हि कयूं था, पोइ असांजी खाद खुराक छा आहे जो असां जेको आहे क्राए करे रहिया हूंदा आहियूं त हीअ बि बीमारी आहे, हिन तरह बि प्रॉब्लम्स आहिनि। हिकिड़ी रिसर्च आहे त जेके 54% तव्हांजी जेका सिहत आहे, उहा तव्हांजे खुराक ते दारोमदार रखे थी। तव्हां खायो छा था ऐं केतिरो खायो था। असां वटि ॿई शयूं आहिनि। असां वटि हिकिड़ो त असां खाइण पीअण जे शयुनि ते ध्यानु कोन था ॾियूं, ॿियो जेका शइ मिले थी या त उहो असां बिना सोच समय जे खायूं था, या असांखे ॼाण कोन्हे। तंहिंजे करे बैलेंस डाइट जो जेको कंसेप्ट आहे, बिल्कुलु असांजे ज़रात में इलाही नुमाइशनि में आहे त 5 कलर जा फ्रूट, 5 कलर जूं सब्जियूं, ऐं वाइट शइ जेका आहे जंहिंमें लूणु ऐं शुगर ॿई मौजूदु आहिनि, इन खे असां वाइट पॉइज़न बि चवंदा आहियूं। इन जो घटि इस्तेमालु करिणो आहे। ॾिसो न, तव्हां लूण खां सवाइ असां वटि हींअर बि जेके शयूं तव्हांजूं विकिरो थियूं थियनि,
उन्हनि में थोरो लूण जो कंटेंट वधीक आहे। हा, ऐं असां वटि जेको शुगर जो कंटेंट वधीक आहे, चाहे उहे बेकरीज़ हुजनि, चाहे उहे पैक्ड शयूं हुजनि। ऐं ॿियो इहो आहे त जेके इहे बाज़ार जूं शयूं जेके आहिनि उन्हनि खां थोरो घर जे शयुनि जो जेको पचल शइ आहे। ऐं हाणे त इहा बि रिसर्च आई आहे त जेको बोरची पचाए थो उन जूं जेके बि फीलिंग्स आहिनि उहे उन खाधे में ट्रांसफर थी थियूं वञनि। मिसाल तौर मां जॾहिं मानी पचाए थी या नौकर पचाए थो त हुन में सवादु छो थो वधीक थिए। इहो अॻे त ईअं सम्झंदा हुआ त शायदि माउ जी मोहबत आहे, पर हाणे इहो आहे त उन जूं उहे जेके फीलिंग्स आहिनि, जेतिरो तव्हां मोहबत सां ख़्याल सां ऐं उन सिहत जे ख़्याल सां तव्हां शइ पचाईंदो, कुदरत वारी उहा तव्हां जूं जेके शयूं आहिनि उन में जंहिंखे असां अॼुकल्ह क्वांटम फिज़िक्स बि चऊं था या अलाए कहिड़ा कहिड़ा नाला आहिनि, त आउं सम्झां थो त असांजी जेको मदर जो कल्चर हो ऐं असां वटि जेको पंहिंजाई जो कल्चर हो, ऐं ॿियो न आहे त घर जे शयुनि खे तव्हां खायो ऐं उहे बि फ्रिज में रखियल कढी न खायो। सही सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। पाण वधीक कंटिन्यू कयूं था, ॾाढियूं इहे सभु ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि ऐं ज़रूरी आहिनि त इन्हनि ॻाल्हियुनि खे वरजाइजे बि। पंहिंजे घर में वेहिजे त इहे ॻाल्हियूं डिस्कस कजनि। पंहिंजनि ॿारनि सां तव्हां वेहो था त इन तरह जूं ॻाल्हियूं तव्हां डिस्कस कयो त ॿार इन्हनि शयुनि खां इंस्पायर थियनि ऐं तमामु रफ़ शयुनि खां बची सघनि। नाज़रीन, फेसबुक ते प्रोग्राम हिन वक़्तु लाइव हली रहियो आहे। फेसबुक ते मेहरान टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां पेज मौजूदु आहे। प्रोग्राम तव्हां उते ॾिसी सघो था। मुख़्तलिफ़ हिसा प्रोग्राम जा अपलोड कया वेंदा आहिनि, अव्हां ताईं पहुची रहिया हूंदा आहिनि। यूट्यूब ते चैनल मौजूदु आहे मेहरान टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां, तव्हां प्रोग्राम्स उते बि ॾिसी सघो था। डिफरेंट प्रोग्राम्स सां गॾो गॾु सुबुह मेहरान प्रोग्राम यकीन उहो बि अपलोड थींदो आहे, तव्हां ॾिसी सघो था। असां वधंदासीं न्यूज़ ब्रेक जी तरफ़। तव्हां बि प्रोग्राम में शामिलु थी सघो था। नंढिड़ो ब्रेक आहे, न्यूज़ ब्रेक जी तरफ़ वधां थी। प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन जो हिसो बणिजी सघो था। टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में तव्हां पार्टिसिपेट करे सघो था, खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे वी हैव वेलकम चवां थी। न्यूज़ ब्रेक खां पोइ असां प्रोग्राम में वापसि अची चुका आहियूं ऐं प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। ऐं टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो थींदो हाणे तव्हांजनि पंहिंजनि शहरनि में ऐं तव्हां खटे सघंदा खोड़ सारा क़ीमती इनामात। डॉक्टर हुसैन बख्श कौलाची साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। पब्लिक हेल्थ संदन फील्ड ऐं संदन हमेशह एक्टिविटीज़ ॾाढी बहितरीन ऐं पंहिंजी फील्ड सां रिलेटेड हमेशह उन्हनि जूं एक्टिविटीज़ नज़र अची रहियूं हूंदियूं आहिनि। ॾाढा सुठा सोशल एक्टिविस्ट त आहिनि ई आहिनि, पर हमेशह उन्हनि जो जेको एक्टिव रही करे कमु करणु जेको हूंदो आहे उहो ॾाढो मुतासिर करे रहियो हूंदो आहे। छो त अक्सर मां इन तरह बि ॾिसी रही हूंदी आहियां मिसाल, कुझु त माण्हू जॾहिं यंग हूंदो आहे त ॾाढो एक्साइटमेंट सां कमु करे रहियो हूंदो आहे पंहिंजी फील्ड में, पोइ टाइमली जेको आहे न कुझु शयूं जेको आहे सो उहे शायदि उन्हनि में उहो एॾो चाम नज़र न ईंदो आहे, या माण्हू में बि कुझु माण्हू थकिजी पवंदा आहिनि, पर सर ॾाढो ज़बरदस्त अंदाज़ में कमु करे रहिया आहिनि। इसरा यूनिवर्सिटी सां सदन वाबस्तगी आहे। सो सर सॼो ॾींहुं कीअं गुज़रंदो आहे, माना मॉर्निंग ऐं पेशेंट्स सां तव्हांजी घणी वाबस्तगी रहे थी, सो मोस्टली छा मसइला हुजनि था? ॾिसो, यूनिवर्सिटियूं मूंखे यादि आहे त हिकिड़ो रेडियो प्रोग्राम हो दिल्ली ते, उन खां पुछियो वियो रिक्शा वारे खां त तव्हां यूनिवर्सिटी में पढ़णु छो था वञो। राति जो हू रिक्शा हलाईंदो हो ऐं ॾींहं जो पढ़णु वेंदो हो। त हुन चयो दुनिया में 2 हंधनि ते ख़ूबसूरत तरीन शयूं आहिनि, हिकिड़ियूं त उहे कुदरत जूं वादियूं ठाहियल आहिनि ऐं ॿियूं यूनिवर्सिटियूं आहिनि। ज़बरदस्त। सो ब्यूटी अगरि तव्हांखे ॻोल्हणी आहे ऐं उन सां गॾोगॾु उते छाकाणि त नौजवान आहिनि, तव्हांखे हर उमिरि जा ॾिसण में था अचनि ऐं उते जो हिकिड़ो इल्मी माहौल आहे, त आउं सम्झां थो जेकॾहिं तव्हां
सिंध जी दिलि जेकॾहिं चवंदो हैदराबाद आहे त हैदराबाद जी दिलि वारी इहे यूनिवर्सिटियूं आहिनि ऐं उते ई जेको आहे सो सॼो तव्हांजो मुस्तक़बिल जो माण्हू तयारु थिए थो। ऐं छाकाणि असां मेडिकल मंझि हुआसीं या आहियूं त मेडिकल छाकाणि त ज़िंदगी सां बिल्कुलु वेझे खां वेझी ॾिसे थी। तव्हां ॾिसंदो त एजुकेशन वारो वरी बि जेको आहे मरीज़नि खे घटि ॾिसंदो, पर हिते असां न रुॻो सख़्तु बीमार ॾिसूं था पर ज़िंदगी जे आख़िरी ॾाकनि में जेके वीचारा आहिनि उन्हनि खे बि ॾिसूं था त वधीक अहसासु थिए थो त सिहत जेका आहे उन खे संभालणु रुॻो डॉक्टरनि जी ज़िम्मेवारी कोन्हे त आउं सम्झां थो इट इज़ अ सोशल रेस्पॉन्सिबिलिटी ऐं इहा कंपलसरी आहे। जीअं पाण वटि पेपर में कोन थींदो आहे त हीउ सुवालु लाज़मी आहे त असांखे पंहिंजी ज़िंदगी जी प्रायोरिटी में बि सिहत खे जेको आहे सो रखिणो आहे। उहो चाहे ॻोठ जे मिसाल तौरु मुंहिंजो ॻोठु आहे टंडो कोलाची त उते जीअं तव्हां डायरिया जी ॻाल्हि कई त उते इलाही सारो डायरिया जो जेको सो मसइलो हो त असां उते पको तलाउ ठारायोसीं, उन में नलको लॻारायोसीं ऐं उन तलाउ जी असां कंपाउंड वाल खे हिफ़ाज़त सां रखियोसीं ऐं हर साल उन जी सफ़ाई कंदा आहियूं जेको उन में मिटी किचिरो थी वेंदो आहे। ऐं सम्झां थो त मूंखे हाणे उन ॻोठ में 10-15 साल थी विया आहिनि हलिया, मूंखे को डायरिया जो मरीज़ नथो ॾिसण में त तव्हां जेकॾहिं पंहिंजा नंढड़ा नंढड़ा तलाउ उन्हनि जूं सफ़ाइयूं उन्हनि जा जेके दरियूं दरवाज़ा आहिनि उहे बंदि कंदो, केॾीमहिल वञी उन्हनि खे ॾिसी वठंदो त उते को किन किचिरो कोन्हे, अजायो माण्हू पेरनि सां जुती सां उन्हनि जो पाणी न भरणु वञनि त तव्हां इहो जेकॾहिं कुदरत जूं नेमतूं ॻणंदव त सिहत त एतिरो सवलो आहे। ऐं चवां थो जो जेको नंढड़ो ॿारु आहे उहो पंहिंजी सिहत रखी सघे थो, मदर पंहिंजी रखी सघे थी, ॻोठु पंहिंजो रखी सघे थो। अहिड़े नमूने सां डॉक्टरनि जी जेका तरबियत आहे उन मंझि बि हुननि खे इहो ज़रूरी सेखारियो वञे त हू प्रिवेंशन ते या बीमारियुनि खां बचाव जी ॻाल्हि उन्हनि सां ज़रूरु कनि। मिसाल तौरु हींअर असां मलेरिया जी या इन प्रोग्राम जी ॻाल्हि कयूं पिया त उन में बुख़ार नंबर 1 आहे त असांखे सभिनी खां घणो जेको मसइलो आहे उहो या त पेन जो मसइलो आहे, सूरु आहे, मथे जो सूरु आहे, पेट जो सूरु आहे, टंग जो सूरु आहे या असां वटि फीवर आहे त इन्हनि ॿिन्ही शयुनि खे असां कीअं ठीकु करे सघूं था। मिसाल तौरु बुख़ार जेकॾहिं घणो आहे, मूं वटि जॾहिं आउं शुरू में MBBS करे वियो हुउसि उते त मूं वटि 103 बुख़ार वारा 102 बुख़ार वारा ॿारड़ा खणी ईंदा हुआ जेको घणो करे मलेरिया डेंगी टाइफाइड इन्हनि में थिए थो त आउं उन्हनि खे चवंदो हुउसि त बाबा जेॾीमहिल तव्हां अचो था तव्हांजे रस्ते ते वाटर आहिनि यानी वाटर कोर्सिस आहिनि त तव्हां थोरे मुफ़ासिले ते जितां बि गुज़रियो त उते इन जे हथ पेर धुआरियो, इन जे मथे ते पटियूं रखो त पोइ आहिस्ते आहिस्ते छा थियो जो उहो ॿार जॾहिं मूं वटि खणी ईंदा हुआ त उनजो बुख़ार 99-100 खां घटि हूंदो जेको 103 ते हूंदो त तव्हां जेॾीमहिल बि को बुख़ार वारो मरीज़ ॾिसो त उन्हनि खे ऐं उन खां दवाऊं बि ॾियो पर इहे जेके तरीक़ा आहिनि टू रिड्यूस द फिज़िकल इन खे असां था चऊं इहे असां ज़रूरु उन्हनि खे ॿुधायूं। ॿियो जेको आहे उहो कमु असांजो आहे जेको ॿुधायोसीं त मच्छरनि खां बचाव जे लाइ मच्छरदानी जे कल्चर खे, मोरखणी जे कल्चर खे ऐं जेको मक्खियूं या किन किचिरो उहो वरी जानवरनि जी गंदगी खां घणो थो थिए त अगरि पंहिंजे ॻोठनि में थोरो प्लैनिंग सां असां पंहिंजे घरनि खां जानवरनि खे हिकिड़े पासे रखूं ऐं उन्हनि जो जेको गोबर आहे या जेको छेणो आहे उहो जेके न उहो असां पंहिंजे ॿनियुनि में जेको इस्तेमालु कंदासीं जंहिंखे असां मैन्यूअर था चऊं त असां हीअ जेको तव्हां चयो न त केमिकल फूड खां बची वेंदासीं, ऑर्गेनिक फूड जी तरफ़ असां हलिया वेंदासीं। ऐं आउं सम्झां थो त असांजे जेके मालवंद माण्हू आहिनि उन्हनि खे इहो सिखणु खपे त असांखे लालच में अची खीरनि जी मिलावट खे बंदि कयूं छाकाणि उहो नेठि खीरु हिकिड़े ॾींहुं अव्हां जो ॿार बि त वठंदो न इहो त सर्किल घुमंदो, मकाफ़ा ते अमल आहे। ऐं जेके इंजेक्शनूं ऑक्सीटोसिन ऐं ॿियूं हार्मोन जूं असां मुर्गियुनि ऐं उन्हनि खे हणूं पिया उन्हनि खे बंदि कयूं ऐं जेके असां वटि बाज़ार में शयूं आहिनि केसीं ताईं असांखे इहा ख़बर थी पवे त के अहिड़ियूं शयूं आहिनि जेके शायदि हिलाल बि न हुजनि या के अहिड़े क़िस्म जा खाधा जेके पारूथा हुजनि रखियल हुजनि त
उन्हनि खां असांखे अच्छा ॿियो हथ धोइण जी जेका आदत आहे उहा असां वटि अॼुकल्ह टिशू पेपर जे करे ऐं शहरनि जे करे घटिजी वई आहे हली। त आउं सम्झां थो इस्पतालनि में जिते जिते थी सघे उते साबुण ऐं हथ धोइण जी फैसिलिटी, बाथरूमनि जी फैसिलिटी, इन्हनि खे असांखे तव्हां ॾिसो न पेट्रोल पंप वारनि केतिरो जेको आहे सो इन खे बहितर करे छॾियो आहे। जॾहिं पेट्रोल पंप वारा पंहिंजे उन ग्राहक खे ख़ुशि रखण जे लाइ वॉशरूम, पाणी, सफ़ाइयूं ऐं असां वटि त इस्लाम जा आहे न त सफ़ाई त निस्फ़ ईमान आहे, तंहिंजे करे असांखे इहो सॼो ध्यानु रखणु। ऐं आउं त मस्जिद जे जेके आहिनि उन्हनि खे बि चवंदुसि त छाकाणि तव्हां वटि बि वुज़ू जे लाइ ऐं पाणी जी ज़रूरत आहे त उन जे नेकाल खे बि ॾिसो ऐं ॾिसो त उते का बि शइ जेका आहे अहिड़ी न थिए जंहिंसां मच्छर या अहिड़े क़िस्म जूं बीमारियूं थियनि। हैदराबाद में जेके असांजी रिसर्च ॿुधाए थी त जेके धोबी घाट आहिनि उतां खां ई डेंगी घणो पखिड़े थो। पुराणा जेके धोबी घाट आहिनि ख़ासि तौर ते टंडे आगा वारे पासे या इन पासे जेके जिते आहिनि त कराची में बि आहिनि, लाहौर में बि आहिनि, त असां चवंदासीं त उन्हनि धोबियनि छाकाणि उन्हनि जो पाणी सां वास्तो आहे त उन्हनि सिहत खाते खे बि खपे त उन्हनि जो जेको धोबी घाटनि जो जेको एनवायरमेंट आहे या पाणी आहे उन ते ॿियो असां वटि पिया टायर इलाही पिया आहिनि थिया पुराणा। लाहौर में जेको 1994 में आउटब्रेक थियो ऐं पहिरियों आउटब्रेक पाकिस्तान में थियो डेंगी जो, उन में जेके एयरपोर्ट जे ॿाहिरि टायर पिया उन्हनि में बरसाति पई ऐं तव्हांखे ख़बर आहे त उन टायरनि में पाणी जेको आहे सो पियो ई पियो थो हुजे। ऐं इन जे करे हैदराबाद में बि जिते बि वर्कशॉप आहिनि या जेके टायरनि जा शॉप आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त हू टायरनि खे जेको आहे जेके फाटल आहिनि या टुटल आहिनि उन में चेक कनि त पाणी न हुजे। इन सां बि वॾी असांजी प्रिवेंशन। ज़बरदस्त ज़बरदस्त डॉक्टर साहब, ॾाढे ज़बरदस्त अंदाज़ सां तव्हां सभिनीनि शयुनि खे एक्सप्लेन कयो आहे। ऐं मां सम्झां थी जंहिं बि जेको बि असांजो प्रोग्राम हिन वक़्तु असांजा व्यूवर्स ॾिसी रहिया आहिनि सभु ॻाल्हियूं आसानी सां सभिनीनि खे सम्झ में आयूं हूंदियूं। ऐं हर माण्हू खे चवंदा आहिनि न त जेको अन्न खाईंदो आहे त उनखे जेको आहे न सम्झ हुजे थी, त पाण सभिनीनि खे सभु शयूं ॿुधल आहिनि। मां वरी बि चवंदसि त असां इग्नोर ॾाढो कंदा आहियूं जल्दी शयुनि खे, त अच्छा ठीकु आहे ॾिठो वेंदो पोइ बाद में उहे मसइला असांजे अॻियां जेको आहे न वॾा मसइला बणिजी वेंदा आहिनि। सो उन्हनि में हेल्थ सां रिलेटेड मसइला बि हुजनि था, असांजी सिहत सां जुड़ियल सभु मसइला हुजनि था जेके उन्हनि ते थोरो असांखे गौर फ़िक्र करणु घुरिजे। ऐं रोज़मर्रा जी जेका असांजी ज़िंदगी आहे उन में किथे किथे असां कोताहियूं कयूं पिया उनखे थोरो पंहिंजी नज़र में रखणु घुरिजे। डॉक्टर साहिबु घणो ॿाहिरि जो खाधो ऐं तव्हां घर जे खाधे खां अवॉइड कयो था। मोस्टली यंगस्टर्स जेके असांखे जेको आहे सो को बि फूड स्टोर ब्रांड्स जेके आहिनि उते तव्हांजो कॾहिं बि वञणु थिए विद योर फ्रेंड्स या थींदो आहे ठीकु आहे माण्हू हलियो वेंदो आहे कॾहिं कॾहिं त उते असांखे जेको आहे न विहण जी जॻह बि कोन मिलंदी आहे। सो छा चवणु चाहींदा? ॾिसो असां वटि जेको अर्बनाइज़ेशन जो कल्चर आहे उहो ॿाराड़ी खां माण्हू शहर में अचे पियो, नंढे शहर वारो वॾे शहर में वञे पियो, वॾे शहर वारो ॿाहिरें मुल्क वञे पियो। इहो हिकिड़ो पूरो वॾो कल्चर आहे। उन में मार्केटिंग वारा जेके आहिनि उन्हनि इहा कोशिशि कई आहे त माण्हुनि जे सहूलियत जे लाइ बि खणी चयो त हाणे त ईअं आहे जो मानी तव्हां फ़ोन कंदव त तव्हांजे घर बि जेका आहे सा उहा शइ पहुचाए वञनि था जेके ई राइडर ऐं इहे आहिनि। त कोशिशि इहा ई असांखे करणी आहे त शहर का ख़राबु शइ कोन्हे। इहे मुसाफ़िरनि जे लाइ इन्हनि जे लाइ इहे होटलूं ऐं इहे सहूलियतूं हुयूं। कंहिं ज़माने में रेलगाॾी हलंदी हुई, कंहिं ज़माने काफ़िला हलंदा हुआ, पर हाणे त घर छॾे तव्हां जॾहिं होटल में तव्हां वञी मानी खाइणु पंहिंजे एंजॉयमेंट जे लाइ वञो था त नेचुरली आहे त तव्हांखे उते जेको मानी पचे थी उन जी त ख़बर कोन्हे। ऐं उन में हू कोशिशि करे कलर, हाई साल्ट, शुगर, मसाला ताकि तव्हां ख़ुशि थी वापसि वञो। तव्हां उन वक़्तु ज़ाहिरी तरह सां त ख़ुशि थी वियो था पर यू आर नॉट गेटिंग अ हेल्दी फूड। ऐं उन जे करे तव्हां जॾहिं घर वापसि था अचो ऐं ॿियो इहो आहे त तव्हां उते वञो था उन माहौल में त हू तव्हांखे पहिरीं जेको आहे स्टार्टर ॾीनि था, तव्हांजे अॻियां अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं रखनि था ताकी ही वधि मां वधि खाइनि जीअं हुननि जो बिल जेको आहे उहो बि हेवी थींदो वञे। त
तो कोशिश करे तमाम लाइफ में ये भी ज़िंदगी जा हिस्सा हाँ, आहिनि, बिल्कुलु, पर बिल्कुलु। मिनिमम जेकॾहिं तव्हां Yes. कंदो ऐं घर जे शयुनि खे ऐं असां वटि जेको आहे फ्रिज जो जेको रवाजु आहे जी हाँ। उहो हाणे एतिरो वधी वियो आहे जो अॻे त को हिकिड़ो फ्रिज घर में हूंदो हुओ, हाणे 4-4 5-5 फ्रिज बि पूरा नथा पवनि ऐं उन्हनि में शयुनि रखण जी एतिरी ज़रूरत कोन्हे। जेतिरी तव्हांजी ज़रूरत आहे हाँ, हाँ, हाँ। उहा तव्हां रोज़ फ्रेश नमूने सां जेको आहे सो बिल्कुलु, वठो। बिल्कुलु डॉक्टर साहब, ऐं बिल्कुलु। असां वटि जेके भाॼियूं आहिनि इन्हनि ते फुहारा एग्रीकल्चर वारा हारी नारी ऐं उन्हनि खे बि गुज़ारिश कंदासीं केमिकल्स ऐं सभु शयूं त जेको स्प्रे आहे उहो एटलीस्ट घटि खां घटि कनि ऐं जेकॾहिं कनि त उहो लॻाए ऐं बाज़ार में न खणी जी हाँ, जी हाँ, जी हाँ। डॉक्टर साहब मां थोरो इहो बि ॼाणणु चाहींदमि, जीअं तव्हां घर में चओ पिया त असां स्टोर करे रखंदा आहियूं फ्रिज में शयूं, असां वटि न दवाऊं बि ईअं ई पयूं हूंदियूं आहिनि उन जी फ्रिज में। सो मेडिसिन साइड तव्हांजी उहा फील्ड आहे ऐं मां चाहींदसि त तव्हां थोरो इन बाबति बि ॻाल्हायो त ठीकु आहे, जेके वक़्तु तव्हां कुझु बीमार हुजो था, दवाऊं तव्हां यूज़ कयो, उन खां पोइ तव्हां डिस्कार्ड करे छॾियो, छा राय आहे हिन बाबति? ॾिसो इनखे असां वटि चवंदा आहिनि मेडिकल वेस्ट मैनेजमेंट। जी जी। या जेके दवाऊं आहिनि तव्हांजे इस्तेमाल में न आहिनि उन्हनि खे कीअं केॾांहुं कजे। सही सही। जेके घर में आहिनि उन्हनि खे तव्हां जुदा शापर में रखो ऐं उहो किचिरे वारे शापर में उनखे न विझो। सही सही। ऐं कोशिशि करे तव्हां उहे जेके दवाऊं आहिनि उहे या त जेकॾहिं बची वियूं आहिनि हलियूं या उहे इस्तेमाल में न आहिनि त वेझो जेको मेडिकल जेको स्टोर आहे, डॉक्टर आहे, उन ताईं पहुचाए सघो था त बाबा इहे असां तव्हां खां वरितियूं हुयूं। ऐं प्लस उन्हनि में ख़ासि तौर ते जेकॾहिं इंजेक्शन यूज़ थियल आहिनि ऐं उन्हनि में उहे जेकॾहिं तव्हां वापसि था मोकिलियो त या ड्रिप्स यूज़ थियल आहिनि त उन्हनि में त इन्फेक्शन आहे, त उन्हनि खे तव्हां ईअं न आहे जो उन आम किचिरे सां गॾाए छॾियो। उन्हनि जो उहो जेको पंहिंजो डॉक्टर आहे या क्लिनिक आहे उन ताईं पहुचाए उनखे डिस्पोज़ करे सघिजे थो। ऐं उन जे लाइ जुदा जुदा तरीक़ा आहिनि, जंहिं मंझि तव्हांजो जेको खणण वारो आहे उनखे ग्लव्स पातल हुजनि, उन जी पंहिंजी हिकिड़ी ड्रेस आहे जी, ऐं उन्हनि जे लाइ ख़ुदि हिकिड़ा अस्पतालनि में मुख़्तलिफ़ कलरनि जा दॿा रखियल आहिनि। त तव्हां असांजे बि जेके इलाइक़े में मेडिकल वेस्ट जे लाइ जेकॾहिं को नंढो म्यूनिसिपलिटी वारा दॿो रखी छॾींदा त आउं सम्झां थो जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजे घरनि में जेके हींअर शीशियूं या अहिड़े क़िस्म जी शइ जेका पई आहे, असां हिन खे ॿिनि ग्रुपनि में विरहाईंदा आहियूं, हिकिड़ो रिस्क वेस्ट ऐं हिकिड़ो नॉन रिस्क वेस्ट, जंहिंमें तव्हांजा सिरिंजिस आहिनि, ड्रिप्स आहिनि, कैथेटर्स आहिनि या ॿिया जेके काटन जा के स्वाब आहिनि या लेबॉरेटरी जा सैंपल आहिनि, इहे सभु रिस्क वेस्ट में अचनि। जी हाँ, जी हाँ। अच्छा डॉक्टर साहब, मां हिकु दफ़ो इंटरव्यू कंडक्ट कयो हुयो, ॾाढा एक्सपर्ट डॉक्टर हुया, अखियुनि जूं बीमारियूं ऐं मोतियो स्पेशली उन जा जेके असां वटि ऑपरेशन थींदा आहिनि, त उन्हनि चयो मां ॿाहिरि कुझु कंट्रीज़ ॿुधायूं त उते जेको आहे सो मुंहिंजो कमु हुयो, पोइ पूरी जा पूरी किट हिकिड़े पेशेंट जो ऑपरेशन थी वेंदो, पोइ उहा पूरी जा पूरी किट जेको आहे न उहा असांखे वरी पैक करे ॿीहर ऐं जेको आहे सो डस्टबिन में विझणी पवंदी हुई, ऐं वरी जॾहिं उहो कलेक्ट करण वारो पर्सन ईंदो हो त उहो काउंट कंदो हेतिरा ऑपरेशन थिया, हेतिरियूं किट्स ई खपनि। त उन्हनि चयो त मां जेको आहे सो उन्हनि खां असां रिक्वेस्ट कई त असां जहिड़ा जेके मुल्क आहिनि उन्हनि खे इन्हनि तमामु शयुनि जी ज़रूरत हुजे थी ऐं अगेन एंड अगेन यूज़ कंदा आहियूं, हाई टेम्परेचर ते उन्हनि सभिनीनि जो हिकिड़ो बॉइलिंग और आई डोंट नो जेको हिकिड़ो प्रोसीजर हुजे थो उन तरह सां, त उन्हनि चयो न इहा बिल्कुलु बि क़ाबिल क़बूल ई न आहे इहा ॻाल्हि। सो असां वटि तमामु शयूं कीअं हुजनि थियूं, कीअं ॾिसो था, केतिरो हिकिड़ो वॾो डिफरेंस आहे। हिकिड़ी फ़िकर कल्ह टियों ॾींहुं मूं उते लेक्चर में बि ॾिठी त असांजूं सभई जेके हॉस्पिटलूं आहिनि या हिकिड़े बेड ते जेको मरीज़ आहे उहो अधु किलो खां 1.5 किलो ताईं हुनजो हिकिड़ो वेस्ट जनरेट थिए थो रोज़। जी जी जी, ठीकु आहे, 0.6 kg खां 2 kg ताईं जेको आहे। ऐं उहो सॼो जॾहिं पाकिस्तान जी कैलकुलेशन कईसीं या जेको तव्हां नेट ते बि ॾिसंदो त तव्हां हैरान थी वेंदो त इहो टन्स मंझि आहे। हाणे उहो सॼे वेस्ट जे लाइ असां वटि का एॾी अवेयरनेस कोन्हे ऐं अस्पतालनि जे ॿाहिरां बि तव्हां ॾिसंदो त तव्हांखे शयुनि जी एॾी डिस्पोज़ल सुठो कोन नज़र ईंदो, अंदरि कुझु अञा तव्हांखे बहितर ॾिसण में ईंदो। तंहिंजे करे जेके असां वटि एनाटॉमिकल वेस्ट आहे, इन्फेक्शस वेस्ट आहे, पैथोलॉजिकल वेस्ट आहे, उन जे लाइ असांखे जुदा
जेके भी जॻहियूं आहिनि मख़सूस करणियूं पवंदियूं ताकी उहे शयूं ॿियनि खे नुक़सानु जेको आहे उहो न पहुचाए सघनि। हाणे थोरो डेंगी खे अॼु असां घणो फोकस कयो आहे त उन जो जेको सिम्पटम्स आहिनि उन्हनि में हिकिड़ो माण्हू खे डपु आहे प्लेटिलेट्स काउंट जो, यानी रत जो प्लेटिलेट्स काउंट जेको आहे घटि थींदा आहिनि। त इहा उन्हनि खे ख़बर हुअणु खपे त यानी 150 खां 450 माइक्रो हिकिड़ो लीटर हूंदो आहे या उनजो आहे माइक्रो मिलीलीटर आहे। त उहो यानी जेका लेबोरेटरी जी रिपोर्ट आहे उन में जेकॾहिं इहा फिगर आहे त इहा नॉर्मल आहे ऐं जेकॾहिं डेंगी जे मरीज़ जो 150 खां 450 ताईं। जी हा। ऐं जेकॾहिं 50,000 ताईं इहो माना 1,50,000 खां 4,50,000 ताईं इन जो फिगर आहे। पर जेकॾहिं इहा 50,000 ताईं अचे थी त पोइ उन खे ख़तरो वधी सघे थो। तंहिंजे करे जिन्हनि जो कुझु प्लेटिलेट्स काउंट आहे ऐं उन जी जेका ख़ासि टेस्ट आहे उनखे असां CBC या कंप्लीट ब्लड पिक्चर चवंदा आहियूं। त असांजा जेके GPs आहिनि उन्हनि खे इहा गुज़ारिश आहे त हू माण्हुनि खे इन ख़ौफ़ मञा कढनि ऐं प्रिवेंशन न वठी वञनि ऐं जेकॾहिं उन जी लेबोरेटरी रिपोर्टूं खणी अचनि त उन्हनि खे चङी तरह ते उन्हनि खे सम्झाइनि ऐं डेंगी जेके घर में मरीज़ आहिनि या जिन्हनि खे पॉज़िटिव आई आहे त उन्हनि खे मच्छरदानी में हुअणु या पूरा कपिड़ा पाए वञण जो तमामु लाज़मी आहे। छाकाणि इतफ़ाक़ सां को मच्छर खाई वियो त वरी ॿिए खे वञी खाईंदो त उहो वायरस जेको आहे तंहिंजे करे तव्हांजी पंहिंजी बचाव जे लाइ बि ज़रूरी आहे ऐं ॿियनि जे बचाव जे लाइ बि ज़रूरी आहे। ऐं बुख़ार जेकॾहिं उहो नथो लहे त डिस्प्रिन बिल्कुलु ई न ॾियणी आहे, छाकाणि हिन में ब्लड जेको आहे उहो अॻे ई छिडो थी वियो हलियो ऐं उन में जेकॾहिं डिस्प्रिन जेकॾहिं ॾिनी वई त उहा वधीक उनखे ब्लीडिंग करे सघे थी। इनखे उर्दू में लाल बुख़ार बि चवनि था, छाकाणि ॻाढ़ा निशान आख़िर में थियनि था जंहिंखे असां हेमरेजिक फीवर बि चऊं था। त कोशिशि इहा ई थिए त डेंगी खे बचाव वारे पासे असां वठी वञूं ऐं जेके मरीज़ आहिनि उहे सुठे डॉक्टर वटि सुठी अस्पताल वटि ज़रूरु पहुचनि ऐं उतां खां सलाह वठनि ऐं जेका इहा रत जी टेस्ट आहे इन जो जेको मालूमात आहे उहा माण्हुनि ताईं सही पहुचणु खपे ऐं जेके बचाव जा तरीक़ा आहिनि उन में पाणी वधीक पीअणु, जूस वधीक पीअणु ऐं अजाए इलाज खां बचणु। यानी तव्हांखे रेस्ट करिणो आहे, पाणी वधीक पीअणो आहे, जूस पीअणो आहे ऐं जेसीं ताईं ऐं इहो डेंगी जेको आहे सो 2 खां 7 ॾींहं या 2 खां 12 ॾींहं आहे। त इन जो मतिलबु आहे जॾहिं तव्हांखे बुख़ारु थियो आहे मच्छर उन खां अॻु में तव्हांखे खाई चुको आहे ऐं मच्छर मौजूदो तॾहिं खाधो अथसि। त उन जे लाइ जेके बि बचाव जा तरीक़ा आहिनि उन मरीज़ खे बि वठिणा आहिनि, घर वारनि खे बि वठिणा आहिनि, पर एतिरो बि डिॼण जी ज़रूरत कोन्हे छाकाणि इन जो अॼुकल्ह इलाज मौजूद आहे। डॉक्टर साहब, इहा ॻाल्हि तव्हां ॾाढी ज़बरदस्त कई त असांखे जेको आहे न हिन वक़्तु डिॼण जी ज़रूरत न आहे, छो त इलाज मौजूदु आहिनि ऐं जेको आहे सही प्रॉपर केयर हूंदी, सही तव्हां ट्रीटमेंट वठी रहिया हूंदव त डॉक्टर साहब ॿुधाए चुका आहिनि त वधीक जेको टाइम हूंदो आहे उहो 12 ॾींहंनि ताईं जेको आहे सो हुजे थो, जंहिंमें तव्हां यकीनन सर्वाइव कयो था, तकलीफ़ बि हुजे थी, पर होप फॉर बेटर जॾहिं प्रॉपर ट्रीटमेंट हले पियो, ख़्यालु सुठो आहे, सही तव्हां फूड वग़ैरह जेको डॉक्टर्स तव्हांखे चई रहिया आहिनि, पाणी जो घणो पीअणु, जूसिस वग़ैरह घणो इस्तेमालु करणु, त उहो इनशाला उन मां जेको आहे सो न तव्हांखे सुठे तरीक़े सां तव्हां वापसि उन ज़िंदगी तरफ़ अॻियां वधंदव। डॉक्टर साहब, मलेरिया जा केसिस बि तमामु घणा रिपोर्ट थिया आहिनि हैदराबाद में, जहिड़ी तरह डेंगी जी ॻाल्हि कयूं पिया ऐं मां चाहींदसि त उन बाबति बि तव्हां ज़रूरु ॻाल्हायो। मलेरिया त असां वटि 12 ई महीना हले थो ऐं डेंगी जा जेके घणा केस आहिनि उहे जुलाई खां सेप्टेंबर, इहो साॻी मौसम आहे जेके असां मॉनसून चऊं था या चौमासे जी, इहा बि आहे। त इहा मौसम दुनिया में ॿिए हंधि किथे बि कान थी थिए, न अफ्रीका में थिए थी न यूरोप में। असां वटि 4 महीना जेको आहे इहो बचाव जो पूरो आहे। उन में मलेरिया खां बि असांखे बचण जे लाइ उहे ई साॻिया तरीक़ा आहिनि जेके असां डेंगी खां बचाव जा कंदासीं, पर मलेरिया जी ट्रीटमेंट मौजूदु आहे, डेंगी जी ट्रीटमेंट मौजूदु कोन्हे। ऐं ॿिन्ही जी हाणे हिकिड़ी कुझु ॿारनि जे लाइ वैक्सीन आई आहे, डेंगी जे लाइ बि कुझु वैक्सीन आहे, पर उहा असांजे मुल्क में कान्हे। तंहिंजे करे इन जो बचाव जेको आहे उहो मच्छर ऐं पाणी जो गॾु थियणु
ये ॿ शयुनि खां असांखे बचणो आहे ऐं घरनि जे अंदरि स्क्रीनिंग कराइण ऐं मच्छरदानी जो इस्तेमालु करणु। डॉक्टर साहब असां वटि इलाही सारा केसिस डेथ रेशो असांजे साम्हूं अचे पियो हिन डेंगी जे करे घणे तादाद में माण्हू जेको आहे सो उन्हनि जी डेथ बि थी रही आहे। ॾिसो पहिरीं ॻाल्हि आहे त वक़्तु सिर इलाज जेकॾहिं थी वेंदो हलियो त प्लेटिलेट काउंट्स जे लाइ असां वटि उहो सॼो वॾनि इस्पतालनि में इंतज़ामु आहे ऐं जेकॾहिं जल्दी डायग्नोज़ थी वेंदो हलियो ऐं हुनजी आराम त पोइ आउं सम्झां थो त इनखे मिसाल तौरु जेकॾहिं सुठी कंहिं इस्पताल में तव्हां पहुची वञो था हलिया त डेंगी खां डिॼण जी एतिरी ज़रूरत कोन्हे। ज़रूरु हिकिड़ी बीमारी आहे उनजो इलाजु आहे पर प्लेटिलेट्स जे लाइ असां वटि बंदोबस्तु आहे जेको वॾे खां वॾो आहे। पर जेकॾहिं ॿिए दफ़ा उनखे थियो डेंगी त उनखे असां डेंगी शॉक सिंड्रोम चऊं था। तंहिंजे करे तव्हांखे सिर्फ़ु हिकु दफ़ा डेंगी खां कोन बचिणो आहे, सदाईं बचिणो आहे। ऐं जेकी जिन्हनि खे हिकु दफ़ा थी चुको आहे उहे हाणे ठीकु आहिनि त हुननि खे वधीक एहतियात करिणो आहे जीअं असां डेंगी शॉक सिंड्रोम खां उन मंझि माण्हू जो ब्लड प्रेशर किरी थो वञे हलियो, न रुॻो प्लेटिलेट्स था वञनि ऐं जितां कितां उनखे जेको आहे सो रतु अचणु शुरू थिए थो, नक खां, वात खां, इवन पेशाब खां। त उहो डेंगी शॉक जेको सिंड्रोम आहे उहो तव्हां जेका ॻाल्हि पिया कयो जेको नुक़सानु थियो आहे उनखे पहिरीं कॾहिं थियो आहे ऐं या हुननि लेट कई आहे या हुननि खे ॿिए दफ़ा डेंगी थियो आहे। साॻी नमूने सां मलेरिया वरी वरी तव्हांखे थी सघे थो, तंहिंजे करे टाइफाइड तव्हांखे वरी वरी थी सघे थो। इन जे करे असां हिननि खे कम्यूनिकेबल डिज़ीज़ चऊं था त इहे हिकिड़े हंधि खां ॿिए हंधि वेंदियूं ऐं हिकिड़े माण्हू खां ॿिए हंधि ताईं वेंदियूं। इन्हनि जो बचाव बि असांखे हमेशह जे लाइ ध्यान में रखिणो। ईअं न आहे जो दवा ववा वरिती ठीकु थी वियासीं हलिया वरी पंहिंजे कम से लॻी वियासीं हलिया ऐं वरी जॾहिं मच्छर खाई या बीमार थियासीं त सेकेंड टाइम जेको अटैक आहे चाहे मलेरिया हुजे चाहे एनी डिज़ीज़ हुजे दैट इज़ डेंजरस। हींअर बि हिकिड़ी स्टेटिक्स इहा असांखे ॿुधाए थी त जेके इस्पताल में मरीज़ वञनि था उहे हिकिड़ी बीमारी सां नथा वञनि, उनमें घटि में घटि 2 खां वधीक बीमारियूं आहिनि। जंहिंखे बि हिकिड़ी का बीमारी हूंदी न उहो इस्पताल ताईं कोन थो वञे, उनजो इम्यून सिस्टम उनखे बचाए थो वठे। तंहिंजे करे अगरि रुॻो डेंगी रुॻो मलेरिया हूंदी, तव्हां में मेल न्यूट्रिशन कान हूंदी, तव्हां में ॿियो को इन्फेक्शन कोन हूंदो, तव्हांजी इम्यूनिटी ठीकु हूंदी त तव्हांजा चांसिस आहिनि यू विल रिकवर एट योर ओन। ऐं उहे जेके 5 डॉक्टर आहिनि जे हिननि खे असां इम्यूनोग्लोबुलिन चवंदा आहियूं या इम्यूनिटी चवंदा आहियूं या तव्हांजे बचाव जा सिस्टम आहिनि उहे कमु सदाईं पिया कुदरत जे हिसाब सां। ज़बरदस्त डॉक्टर साहब वधीक कंटिन्यू कयूं था, वक्त थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक्स जो। नाज़रीन प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। हिन कैंपेन जो तव्हां हिसो बणिजी सघो था ऐं तव्हां शामिल थी सघो था। टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में तव्हां हिसो वठो ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर मां भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में जंहिंसां ताउन मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि। ऐं हिन वक़्तु प्रोग्राम में कॉलर शामिल थियणु चाहिनि पिया, उन्हनि खे वेलकम चवंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी तव्हांखे मां भलीकार चवां थी ऐं पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां खां ॻाल्हायो पिया? डॉक्टर सईद अहमद सुमरो प्रोफेसर, मां कासमाबाद मां पियो ॻाल्हायां। जी डॉक्टर साहब तव्हांखे प्रोग्राम में दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था, छा चवणु चाहींदव? डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साहब जूं ॻाल्हियूं ॿुधूं पिया, तमामु सुठा मशवरा ॾे पियो डॉक्टर साहब जी ऐं तमामु बहितरीन जेके ॻाल्हियूं आहे माण्हुनि खे जेको आहे पंहिंजूं तजवीज़ूं ॾे थो त अॼु वक़्तु जेके मलेरिया ऐं डेंगी जा फीवर्स वग़ैरह थियनि था पिया या अहिड़ियूं बीमारियूं थियनि था उनखां कीअं बचाव कजे। डॉक्टर साहब जूं ॻाल्हियूं तमामु बहितरीन आहिनि, वेरी सिंपल, माण्हुनि खे सम्झण वारियूं। ऐं डॉक्टर साहब जी हिकिड़ी ॻाल्हि ते मां अप्रीशिएट कंदुमि त डॉक्टर साहब चयो त जेके
वेटनरी पब्लिक हेल्थ जा एक्सपर्ट ऐं MBBS डॉक्टर जेके आहिनि उहे जेकॾहिं गॾिजी वेही करे ऐं इन्हनि शयुनि ते जेको आहे गौर फ़िक्र कनि, क्योंकि काफ़ी बीमारियूं जानवरनि मां इंसाननि में ऐं इंसाननि मां जानवरनि में वञनि थियूं। ख़ासि करे जेके वेक्टर बॉर्न बीमारियूं आहिनि, जेके मच्छरनि जे ज़रिए, मक्खियुनि जे ज़रिए या चिचड़नि जे ज़रिए या खीर जे ज़रिए या जेके उन्हनि जे ज़रिए फैलजनि थियूं, त मां सम्झां थो डॉक्टर साहिब जी इहा तजवीज़ तमामु ज़बरदस्त आहे मेरान TV वारनि खे, ताकी जेको आहे माण्हुनि खे इन्हनि बीमारियुनि खां बचाव जे लाइ बहितर तदबीरूं ऐं उन जे लाइ अमल तयारु करे सघिजे। सो डॉक्टर साहब जी ॻाल्हियुनि खे तमामु घणो अप्रीशिएट पियो कयां ऐं तमामु आसान सादे नमूने सां, सिंपल नमूने सां माण्हुनि खे जेको आहे डॉक्टर साहब थैंक यू सो मच तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। सईद अमन, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं अॼुकल्ह WHO बि वन हेल्थ जो कंसेप्ट ॾिनो आहे ऐं उन ते वॾो कमु हले पियो यूरोप में ॿियनि हंधनि ते, जंहिंमें तव्हांजो वेटनरी, एनवायरमेंट, अर्बन प्लानिंग वारा ऐं असांजा MBBS वारा गॾिजी बीमारियुनि खे सम्झी करे अॻिते जेकॾहिं वधंदा त तेज़ी सां असां बीमारियुनि खे घटि बि करे सघंदासीं ऐं तेज़ी सां असां सेहतमंद मुआशिरो ऐं सेहतमंद जेको पंहिंजा मुल्क आहिनि उहे ठाहे सघंदासीं। बिल्कुलु डॉक्टर साहब, बिल्कुलु। अच्छा डॉक्टर साहब, थोरो जेको आहे न औरतुनि जी हेल्थ ते बि अॼु जे प्रोग्राम में तव्हां सां डिस्कस करणु चाहींदमि। औरत सॼो ॾींहुं घर खे ॾींदी आहे ऐं मोस्टली असां ॾिसंदा आहियूं त उन जा बि घणा ई हेल्थ इशूज़ साम्हूं ईंदा आहिनि। सो उनजी केयर, प्रॉपर केयर कीअं हुजणु घुरिजे? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि आहे त औरत ख़ुदि घर ऐं मुआशिरे जो उहो हिसो आहे। कल्ह बि मूं कंहिंजी वॾी हिकिड़ी UNFP जी एम्बेसिडर जी ॻाल्हि ॿुधी पे त दे आर सेंटर ऑफ द हेल्थ, उहे साइड ऑफ द हेल्थ कोन्हे। तंहिंजे करे हर उहो प्रोग्राम जेको सिहत सां लाॻापियल आहे उन में औरतुनि जी सिहत जो हिसो ओतिरो ई आहे जेतिरो ॿिया आहिनि। ऐं चवनि था त जेकॾहिं मुल्क जी तरक़ी करणी आहे त औरतुनि जी सिहत खे पहिरें नंबर ते रखिणो आहे। त उन जे लाइ जेके ख़ासि 3-4 शयूं आहिनि, उन में असांजे औरतुनि जी हिकिड़ो त बीमारियुनि खां बचाव जा तरीक़ा आहिनि, पर ख़ासि तौर ते फैमिली प्लानिंग ऐं डिलीवरी, सेफ डिलीवरी जो तरीक़ेकार तमामु ज़रूरी आहे। छाकाणि असां वटि जेकॾहिं ॿार जे पुठियां ॿारु हूंदो त उहा माउ न आराम करे सघंदी, न उनजी सही परवरिश करे सघंदी। ऐं हिते प्लानिंग जो मतिलबु कोन्हे त बसि हिकिड़ो ॿारु ॼणी या 2 ॿार ॼणी, जेका बि तव्हांजी मुआशिरे में इजाज़त आहे, पर तव्हां वक़फ़ो ज़रूरु रखो ताकी उन्हनि जो ॿार जो हक़ जेको आहे सो उहो पूरो थिए। ऐं क़ुर शरीफ़ में आहे त माउ पंहिंजे ॿार खे 2 साल जेको आहे सो खीरु पीआरे। त माउरूं बि पंहिंजी सिहत ॿारनि जी इन जे करे ख़राबु पियूं कनि जो छाती जे खीर जे बजाए वञो डॿा ऐं ॿियूं शयूं वठियो, उहे उते चमचे सां ठाहे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो जेको कुदरत जंहिं सिस्टम सां खीरु रखियो आहे, माउ जी जेका मोहबत सां ऐं कुदरत, उनजो त मुतबादिल का शइ थी कान थी सघे। ऐं त कल्ह टियों ॾींहुं बि ऐं डॉक्टर साहब लाइव कॉलर आहिनि शामिल थियणु चाहिनि पिया, उन्हनि खे पहिरीं शामिल कयूं था, पोइ कंटिन्यू कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। बाबा वालेकुम अस्सलाम जी, तव्हांखे भली कार चऊं था, पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां तव्हां प्रोग्राम में शामिल थिया आहियो? हाँ बाबा साहब, मां खैरपुर मीरस खां ॻाल्हायां जो फज़ल मोहम्मद शेख। जी फज़ल मोहम्मद शेख साहब, तव्हांखे भली कार चऊं था। छा को सवाल आहे तव्हांजो, करणु चाहियो त बिल्कुलु करियो। हाँ बाबा, साईं जन वेठा डॉक्टर साहब जन खां मां रिक्वेस्ट कंदुमि हिकिड़ी, त साईं जन फरमायो टाइफाइड ऐं मलेरिया जे बारे में त इहे बीमारियूं घर जी सफ़ाई ते घर वारे जो ज़िमेदारी आहे त उहो सफ़ाई रखे ऐं साफ़ सुथिरो माहौल रखंदो, उहो इन्हनि शयुनि खां बचंदो। मसलन मच्छरनि खां बचाव जे लाइ या हथनि धोइण जी सफ़ाई लाइ या खाधे पीते जूं शयूं साफ़ सुथिरियूं रखंदो या तयारु थींदियूं घर में सफ़ाई वारी जाइ ते हुजनि। मक़सदु इहो आहे असांजे महले में तक़रीबन ॿाहिरि जेको निज़ाम आहे मच्छरनि जो, उहो जीअं पहिरियों हूंदो त मलेरिया हिकिड़ो खातो हूंदो, असांजे खैरपुर में ऑफिस हूंदी, हो डबनि में फुहारो करे वेंदा या मच्छरनि जे बचाव लाइ ऐं सफ़ाई सुथराई जे लाइ, गंद कचिरे जे लाइ उहो न रहियो आहे। उन करे असां चवंदा त बीमारियूं घरनि में बिल्कुलु सफ़ाई आहे ऐं कोई न चाहींदो आहे त मुंहिंजी तबियत ख़राबु थिए या मुंहिंजो को बचो बीमार थिए।
या को घर जो भाती बीमार हिकिड़ो थींदो आहे त सॼो घर डिस्टर्ब थी वेंदो आहे। बिल्कुलु ईअं आहे। हा, ॿाहिरि निकिरण था न बाबा, त असां ईअं यकीन करियो त गंजो पैसनि सां बि खणायूं था, पर पोइ बि जमादार कोन्हनि के त अचनि वॾनि माण्हुनि जे बंगलनि ते वेठा आहिनि ऐं ऑफिसरनि जे दरनि ते वेठा आहिनि, का बि कंहिं परवाह न आहे गिटीअ जी पाड़े जी, त पोइ साफ़ सुथिरो थिए, मच्छरनि जो स्प्रे थिए। पोइ हिकिड़ो डीज़ल जो कहिड़ो गैलन खनि वठी कार्गो में घुमाईंदा आहिनि, बसि इहो बि साल में हिकिड़ो दफ़ो ॾिसंदा आहियूं कॾहिं कॾहिं। इन्हनि ॻाल्हियुनि जे साईं जन जे थोरो असांजी मदद कंदा पाड़े जी ओड़े जी अवाम जी, अलाह ताला हुनखे सिहत ॾींदो। ऐं जेके बि डॉक्टर साहब ॻाल्हियूं कयूं आहिनि बिल्कुलु ई अमली आहिनि। जी हाँ। ऐं महिरान जो प्रोग्राम भी तमामु बहितरीनु हूंदो आहे, जेको असांजी सार संभाल मिलंदो आहे ऐं थोरी जी अहमत मालूमात बि वठंदो आहे। जी, तव्हांजी महिरबानी, तव्हांजी महिरबानी। प्रोग्राम में तव्हां शामिल थियो, ॾाढी ज़बरदस्त वॾी महिरबानी। तव्हां असांजे ई ॻाल्हियुनि खे वरी दोहराए यादगिरी ने मतिलबु आहे त असां जेको अवेयरनेस जी ॻाल्हि कई तव्हांखे जेकॾहिं सम्झ में आई आहे, ऐं इहा एनवायरमेंटल हेल्थ जेका आहे या आसे पासे जी जेका सिहत आहे, इहो असांजो माशरती ज़िम्मेवारी आहे। सिहत खे संभालण बि आहे, रुगो डॉक्टर इस्पताल ऐं हुकूमत न, हर माण्हू पंहिंजे पंहिंजे तौर ते अगरि इहो अहसासु कंदो त सिहत मुंहिंजी तॾहिं रहंदी जॾहिं सभिनी जी सिहत रहंदी। नोबॉडी इज़ सेफ टिल एवरीबॉडी इज़ नॉट सेफ। तंहिंजे करे तव्हांजी ॻाल्हि खे असां अॻिते वधाए इहो पैगाम ऐं सम्झां थो सॼी सिंध खे ॾींदासीं त जेसीं ताईं असांजे मुल्क जो ख़ूबसूरती तरक़ी ऐं असांजे डॉक्टरनि जो बि हिकिड़ो वॾो मान थींदो, जेकॾहिं असां पोलियो खे ख़तमु कंदासीं। असां पोलियो जा 2 क़तरा बि जेके आहिनि से पंहिंजे ॿारनि ताईं सही तरीक़े सां न पहुचाईंदासीं। दुनिया में 2 मुल्क आहिनि, हिकिड़ो अफ़गानिस्तान आहे, हिकिड़ो पाकिस्तान आहे, जंहिंमें अञा ताईं पोलियो आहे। ऐं जेके पोलियो जा वर्कर आहिनि या LHWs आहिनि, उन्हनि जे प्रोग्राम खे असांखे हथी ॾियणु खपे। उन्हनि खे बि खपे त जॾहिं ही चौमासे जूं मौसमी बीमारियूं अचनि त उते पंहिंजे जिते जिते बि जंहिं घर में वञनि उते इहो पैगाम जेको सिहत जो बि ॾीन। ऐं तव्हां औरतुनि जी सिहत जी जॾहिं ॻाल्हि पे कई त उन मंझि नंढड़नि ॿारनि जी बीमारियुनि खे सम्झणु 1 महीने खां जेके घटि आहिनि, 1 महीने खां घटि आहिनि, उन्हनि जी सिहत जे लाइ असांखे वधि मां वधि कोशिशि करणी आहे, जंहिंखे असां इन्फंट चऊं था। इन्फंट यानी 1 महीने खां। अहिड़े नमूने सां डिलीवरी जे दौरान ऐं डिलीवरी खां पोइ तक़रीबन 7 ॾींहं जेके आहिनि औरत जी सिहत जो असांजे प्रोग्राम में एतिरी तवजह हुजे जो एवरी मदर खे ईअं ई असांजा डॉक्टर ॾिसनि जीअं पंहिंजी माउ खे या पंहिंजी भेण खे ॾिसनि था। छाकाणि इहो टाइम आहे नंढड़े ॿार जी हयाती बचाइण जो, इहो टाइम आहे उन माउ खे सिहत जी सहूलियत जो ॾियण जो। ऐं गॾोगॾु असांखे फैमिली प्लानिंग जो मक़सदु आहे जेको वक़फ़े जी ॻाल्हि असां कयूं था, ब्रेस्ट फीडिंग जी ॻाल्हि कयूं, लाज़मी थोरो ई आहे त वञी तव्हां सर्जरी करायो। ठीकु आहे। हा हा डॉक्टर साहब, इहे ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हियूं आहिनि, जिन ॻाल्हियुनि खे जेको आहे यकीनन ध्यानु में रखणु घुरिजे। जेकॾहिं तव्हांखे हिकिड़ी हेल्दी फैमिली खपे थी, हिकिड़ी ख़ूबसूरत हिकिड़ी सुठी फैमिली खपे थी, त डॉक्टर साहब वाइटामिन डी जो ॾाढो वॾो मसइलो आहे। हर ॿिए माण्हू खे वाइटामिन डी जो प्रॉब्लम थिए थो, ख़ासि तौर ते छोकिरियूं ऐं औरतुनि खे। सो इन बाबति छा चवणु चाहींदो? हा, पर इन खां अॻु में हिकिड़ो पैगाम इहो आहे त नंढी उमिरि जूं शादियूं बि जेके आहिनि उहे औरतुनि जी सिहत जे लाइ ठीकु कोन्हे। उन्हनि जे करे तव्हां उन्हनि जी डॉक्टर साहब तव्हां यकीन कयो, जॾहिं बि इन तरह जो टॉपिक असां वटि हुजे थो त मां हिकिड़ी ॻाल्हि कंदी आहियां त नंढी उमिरि जी शादी में असां जेको आहे सो पब्लिक हेल्थ खे विसारे छॾींदा आहियूं। उहा असांखे किथे इहो सिहत जे लाइ ज़रूरी आहे, हुनजी ज़िंदगी जे लाइ ज़रूरी आहे। ऐं हुनजो अॻिते हली जेको औलाद थींदो उहो बि जेको आहे सो बहितर थींदो। तंहिंजे करे असांखे उन खां बि बचणो आहे। ऐं गॾोगॾु असांखे जेका तव्हां ॻाल्हि कई त विटामिन डी जेको आहे इन जे लाइ एतिरो परेशान थियण जी ज़रूरत कोन्हे। इन टेस्ट बि ॾाढी महांगी आहे, 2-2 हज़ार रुपया लॻी था वञनि हलिया। असांखे रोशनी ऐं खीर ऐं उन जूं शयूं, धौरो आहे, लस्सी आहे, अगरि इहे असां पींदासीं ऐं थोरो असां पंहिंजे जिस्म जी वर्ज़िश कंदासीं त असां वटि छा आहे त AC अची विया आहिनि हलिया। शहरनि में जेके आहिनि से उहा रोशनी एतिरी कान्हे, तंहिंजे करे तव्हां सन बाथ वठिणो आहे,
तव्हांखे जेके मिल्क या कैल्शियम जे प्रोडक्ट्स वारियूं शयूं आहिनि इहे वधीक इस्तेमालु करणियूं आहिनि ऐं थोरो घणो तव्हांखे चहलकदमी जेका आहे सा उहा करणी आहे। जेकॾहिं तव्हां अॻे त असां वटि स्कूलनि में बि PT बि थींदी हुई ऐं उन खां सवाइ असां वटि माण्हू पैदल बि घणो ईंदा वेंदा हुआ। त हाणे इन खे असांखे थोरो स्पोर्ट्स खे वधाइणो पवंदो ऐं सनलाइट खे वधाइणो पवंदो। ऐं सनलाइट रुगो तव्हांजे इन्हनि बीमारियुनि खां कोन बचाईंदी, पर हिकिड़ा चवनि था सुबुह जे टाइम जेका आहे उते हिकिड़ा आहिनि जंहिंखे असां चऊं था इंफ्रारेड रेज़, चवनि था जंहिंखे असां डान खां थोरो अॻु में था चऊं। चवनि था उहे जेके किरण आहिनि न सिज जा, उहे जंहिं माण्हू खे लॻंदा आहिनि उनजो न रुगो ॾींहुं ख़ूबसूरत थींदो आहे पर उन खां बीमारियूं घणो करे बची वेंदियूं। ॿी आख़िरी ॻाल्हि कंदो हलां त असां वटि वेहण जो तमामु घणो रवाजु आहे। असांजो जेको सडेंटरी लाइफ आहे त असांखे उन खां बि बचिणो आहे ताकी असां इलाही सारा ब्लड प्रेशर शुगर ऐं ॿियनि थोल खां बची सघूं। ज़बरदस्त हा ओबेसिटी वॾो ॾाढो मसइलो आहे ऐं उनजे पोयां घणा रीज़न्स हुजनि था, ओवर ईटिंग, को ध्यानु न आहे, प्रॉपर स्केजुअल न आहे खाइण पीअण जे हवाले सां, त पोइ जेकॾहिं जिस्म में मोटापो जेको आहे न पैदा थी वञे थो त पोइ बीमारियूं जल्दी अटैक कनि थियूं उन माण्हू ते। डॉक्टर साहब ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हियूं थियूं, ॾाढी यूज़फुल ॻाल्हियूं। पंहिंजी गाॾी ते बि सिहत हज़ार नेमत लिखी लॻाईंदा करियो, इन सां बि पैगाम वधंदो। ज़बरदस्त डॉक्टर साहब ज़बरदस्त। लास्ट में तव्हां खां मैसेज वठंदासीं मलेरिया ऐं डेंगी सां रिलेटेड जेको आहे सो तव्हांजो मां चाहींदसि त मैसेज हुजे, छो त टॉपिक ख़ासि तौर ते अॼु इन बाबति बसि तव्हां पाणी किथे बि बीठल न नज़र अचणु खपे। पंहिंजे इलाइक़े में घर जे अॻियां मच्छरदानी जो इस्तेमालु कयो ऐं जेकॾहिं को बुखार वग़ैरह थिए त सुठे डॉक्टर खे ॾेखारियो ऐं पंहिंजे घरनि जूं जेके आहिनि स्क्रीनिंग उहा ज़रूरु कयो ऐं पूरा कपिड़ा सुबुह जे टाइम ऐं मग़रिब जे टाइम ऐं सुबुह जे टाइम ज़रूरु पायो। थैंक यू सो मच डॉक्टर साहब, ॾाढो ज़बरदस्त मैसेज तव्हांजो असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो ऐं हमेशह तव्हां जॾहिं बि अचो था त प्रोग्राम ख़ूबसूरत अंदाज़ में कंडक्ट करे सघंदी आहियां ऐं उहो प्रोग्राम यकीनन ॿीहर बि चवंदमि त काराए थो असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुचंदो आहे। तव्हांजे वक़्तु ॾियण जी आऊं थोराइती आहियां। नाज़रीन, वक़्त जूं घड़ियूं बिल्कुलु बि वधीक इजाज़त नथियूं ॾियनि, मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमान खे इजाज़त ॾींदव, पंहिंजी दुआउनि में भरपूर यादि रखंदव। हिन पूरे प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते नलकोपनि में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं तव्हां मौक़ियो हासिलु कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठी तव्हां खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। मूंखे ॾींदव इजाज़त, अल्लाह निगहबान।